बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तू मछडेज नाउ जिया तुझे आसरे सभई पाड़ू सूरजूं हिक लहज़े मंझ लटेज हिक तू मुँह न मटेज बियो लोक मचो त घोरियो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, हमेशह जियां नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। मां उम्मीद रखां थी त अव्हां जेको आहे सो असांजे प्रोग्राम जो यकीनन इंतज़ारु कयो हूंदो। ऐं हीअ प्रोग्राम अव्हांखे ख़बर आहे त सूमर खां जुमे ताईं अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे। हीअ प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वेंदो आहे। ऐं हीअ बि प्रोग्राम में शामिलु थी सघंदा आहियो। तरीक़ेकार सिंपल आहे, हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे त स्क्रीन जे हेठि नंबर हले पियो, तव्हां उहो डायल कंदव ऐं प्रोग्राम में तव्हीं शामिलु थींदव। ऐं जॾहिं तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो था त पंहिंजे टेलीविज़न जो पोयां आवाज़ु बिल्कुलु बंदि करे छॾियो, कि अहिड़े कॉर्नर में ज़रूरु ॻाल्हि ॿोल कजो जिते तव्हांखे कोई डिस्टर्ब न करे, छो त उहा थोरी डिस्टर्बेंस हिते तमामु घणी महसूसु थींदी आहे। हिन बंदि स्टूडियो में जॾहिं अव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे त उहो पोयां वारो जेको आवाज़ु हूंदो आहे न, उहो ॾाढो तंग करे रहियो हूंदो आहे। तव्हां जॾहिं पंहिंजो आवाज़ु ॿुधणु चाहियो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿोल ॿुधणु चाहियो त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि त फेसबुक ते मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां पेज मौजूदु आहे। सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम उते अपलोड थींदो आहे, तव्हां उते ॾिसी सघो था ऐं पंहिंजे अकाउंट ते शेयर बि करे सघो था। उनखां अलावा यूट्यूब ते बि चैनल मौजूदु आहे साॻे ई नाले सां, सो तव्हां उते बि प्रोग्राम अपलोड थींदा आहिनि त डिफरेंट प्रोग्राम्स ते बि ॾिसी सघो था। मेहरान टेलीविज़न जूं तमामु ख़िदमतूं, तमामु प्रोग्राम्स जेके बि करंट अफेयर्स जा प्रोग्राम्स हुजनि या एंटरटेनमेंट साइड जा जेके बि प्रोग्राम्स हुजनि, उहे तव्हांखे उते मिली वेंदा। तव्हांजो हमेशह सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे। फ़ोन कॉल ते तव्हां ॾाढो सुठे अंदाज़ में कमेंट्स करे रहिया हूंदा आहियो। मां हमेशह एप्रिशिएट कंदी आहियां। इनफैक्ट मां ॾाढी थैंकफुल बि हूंदी आहियां न अव्हां सभिनीनि जी, जो अव्हां सभु तमामु सुहिणे अंदाज़ में जेको आहे सो एप्रिशिएट करे रहिया हूंदा आहियो। ऐं अव्हां जा कमेंट्स यकीनन चवंदा आहिनि त हीअ जेको होस्ट वेठो हूंदो आहे न, उहा बि आर्टिस्टिक फील्ड में ई उहो ईंदो आहे न, त उहो हमेशह आर्टिस्टिक पर्सनैलिटी जे लाइ सुठो जेको रिस्पॉन्स हूंदो आहे उहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। उहो हुनजी चवंदा आहिनि त ख़ुराक हूंदी आहे। सो तव्हांजा चंद जेके सुठा जुमिला हूंदा आहिनि उहे ॾाढो उत्साह बि भरींदा आहिनि। अच्छा, पाण सभु ॼाणूं था त हीअ जेका मौसम आहे, हिन मौसम में एडजस्ट पाण सभिनीनि खे थियणो आहे ऐं थी बि वेंदा आहियूं। डेफिनेटली असांखे इन ई मौसम में पोइ हलणो हूंदो आहे। 10 महीना पाण खे जेको आहे गर्मी त हुअं ई बर्दाश्त करणी हूंदी आहे। पोइ पोयां जेके 2 महीना थियनि था या मे बि 3 महीना उन थोरे सुठे मौसम में पाण गुज़ारींदा आहियूं, पर घणे खां घणियूं पाण सभिनीनि खे गर्मी बर्दाश्त करणियूं हूंदियूं आहिनि। सो ओवरऑल हिन वक़्तु जेको आहे सो क्लाइमेट चेंज जे करे पूरी दुनिया में मौसम जी तब्दीली तमामु घणी आहे। जिते तमामु घणा मींहं वसंदा आहिनि, उहे मुल्क बि जेको आहे सो गर्मी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जिते ॻड़ा पवंदा आहिनि उते वरी पाण बाहियूं लॻंदे बि ॾिसूं पिया। उहे मुल्क जेके तमामु घणो थधि में उहे माण्हू रहंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त गर्मी बर्दाश्त करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर असां वटि वरी हिननि मंथ्स में थोरी थोरी मौसम जेका लाइट हूंदी आहे न, उहा पाण सभिनी खे ॾाढी सुठी लॻंदी आहे। उनमें पाण सुठे तरीक़े सां सर्वाइव कंदा आहियूं। पर हिन वक़्तु सिंध जा तमामु जेके इलाइक़ा आहिनि, तमामु जेके ॻोठ आहिनि, तमामु घणी हिन वक़्तु गर्मी आहे। सो गर्मीअ खां बचाव जे लाइ चंद उपाउ हूंदा आहिनि। जॾहिं ॿाहिरि निकिरिजे त पाणी जी बॉटल ज़रूरु पाण सां गॾु रखिजे। मां हमेशह चवंदी आहियां त उहो पाणी जेकॾहिं नमकीन हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां डिहाइड्रेशन खां बची सघंदासीं। ॾाढो ज़रूरी हूंदो आहे जॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त पंहिंजे लाइ कुझु शयूं पंहिंजे बैग में ज़रूरु रखूं, पाणी जी बॉटल पाण सां गॾु ज़रूरु रखूं। पूरी दुनिया मौसम जी तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, उन ई तरह पाण सभिनीनि खे बि इन तब्दीली खे मुंहुं ॾियणो आहे। लाहौर में जेको आहे सो गंदगी, हूअं बि तव्हांखे ख़बर आहे त पॉल्यूशन तमामु घणी आहे। सिर्फ़ु लाहौर में न, पर हिन वक़्तु असांजा तमामु जेके इलाइक़ा आहिनि, पॉल्यूशन तमामु घणी आहे। जेके एलर्जिक पर्सन्स आहिनि उहे ॾाढो सर्वाइव कनि पिया। सो उन्हनि मां बि हिकु ई आहियां। पाण जॾहिं ॿाहिरि निकिरूं था त मास्क जो इस्तेमालु ज़रूरु हुजणु खपे, छो त हीअ जेका गरम हवा हली रही आहे, हिन में ख़बर न आहे कंहिं वक़्तु बि जेको आहे जंहिंजो सेंसिटिव गलो आहे त उहो गलो जल्दी सां डैमेज थी वञे थो। पोइ थिए ईअं थो जो इम्यूनिटी सिस्टम जेको आहे न, उन ते सॼो असरु पवे थो। माण्हू जो इम्यूनिटी सिस्टम जॾहिं ख़राबु थींदो आहे, पेट जो जॾहिं मसइलो थींदो आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरे ॾींहं में उनजो जेको पूरे ॾींहं में खाध खुराक हूंदी आहे उन ते असरु पवंदो आहे। पाण सही तरीक़े सां उहे सभु शयूं वापराए कोन सघंदा आहियूं। जॾहिं इम्यूनिटी सिस्टम ख़राबु थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ जेको आहे सो जिस्म में उहा ताक़त न बचंदी आहे, त फीवर अटैक कंदो आहे।
फीवर अटैक करे थो त जेका गले जी बीमारी पाण खे आहे या जिनजो सेंसिटिव गलो आहे त पोइ उहे माण्हू ॾाढो घणो सर्वाइव कंदा आहिनि। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं थोरो घणो जेकॾहिं तव्हांखे प्रॉब्लम थिए थो त जल्दी सां कंहिं न कंहिं डॉक्टर वटि ज़रूरु वञो, छो त चवंदा आहिनि न त एहतियात इलाज खां बहितर आहे। एहतियात बि गॾोगॾु हुजणु खपे ऐं डॉक्टर खां बि उहे जो प्रिस्क्रिप्शन हूंदी आहे उनखे ज़रूरु तव्हां फॉलो कयो। टाइमली फॉलो करण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, छो त असां जेकॾहिं हिकु बि दवा उहा मिस कंदा आहियूं त हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे त जेको कंडे वारो वणु हूंदो आहे न हुनजे मथां लूणु जेकॾहिं विझिबो आहे त उहो स्टे न कंदो आहे, बीहंदो न आहे। सो जेकॾहिं तव्हां उहे प्रिस्क्रिप्शन उनखे सही तरीक़े सां फॉलो नथा कयो, इन जो मतिलबु तव्हां किथे न किथे उन दवा खे मिस करे रहिया आहियो त पोइ उनजो फ़ाइदो उन तरीक़े सां कोन मिलंदो आहे। वेल, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। तालीमी इदारनि जी ॻाल्हि कंदासीं। तालीमी इदारा हिन वक़्तु तमामु तालीमी इदारा जेको आहे सो सुठे तरीक़े सां हलनि पिया ऐं एग्ज़ाम्स बि कंडक्ट थी रहिया आहिनि कॉलेज जा। ऐं अॼु जेकॾहिं ॻाल्हि कयां त मैथमेटिक्स जो पेपर थी रहियो आहे ऐं तमामु बोर्ड्स हिन वक़्तु ॿार बि सुठे तरीक़े सां पेपर ॾेई रहिया हूंदा। टीम्स जो अचणु वञणु त हूंदो ई आहे जेको असां वटि सिस्टम हूंदो आहे, पर पाण सभिनी खे ख़बर आहे त असां वटि जेको एग्ज़ाम कंडक्ट करण जो तरीक़ेकार आहे उहो छा आहे। उन ते बि हमेशह हिन प्रोग्राम में ॻाल्हायो आहे ऐं हमेशह हर इंडिविजुअल पर्सन पंहिंजो इंडिविजुअल हिकिड़ो पर्सपेक्टिव ज़रूरु रखंदो आहे। पर वरी बि ॻाल्हि स्टेट जी हूंदी आहे त स्टेट छा करे रहियो आहे इन मामले ते, छो त एजुकेशन हिकिड़ो ई रस्तो आहे, तालीम हिकिड़ो ई रस्तो आहे जंहिंजे बुनियाद ते असां पंहिंजे फ्यूचर खे ॾिसंदा आहियूं। सो फ्यूचर खे जेकॾहिं बहितर करिणो आहे त तालीम ते ज़ोर भरणो पवंदो। हमेशह मां चवंदी आहियां त दुनिया जी उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे ऐं उहे असांजे साम्हूं मिसाल बि मौजूदु आहिनि जिन एजुकेशन ते कमु कयो आहे, जिन हेल्थ ते कमु कयो आहे। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त हिन वक़्तु हीअ जेका मौसम हली रही आहे इन में ज़िलज़िले जा बि जेको आहे सो उहे झटका महसूसु कया विया आहिनि। असांजा उहे पाकिस्तान जा इलाइक़ा जिन में अक्सर पाण ॿुधंदा आहियूं, जिन में इस्लामाबाद अचे थो, जिन में सरहद वारी साइड अची वञे थी, त उन में ज़िलज़िले जा जेको आहे झटका बि महसूसु कया विया आहिनि। आख़िर में ज़रूरु पंहिंजे इंट्रो में इहो चवणु चाहींदमि, जिथे बि आहियो हिफ़्ज़ो अमान सां हुजो। अल्लाह तबारक व तआला अव्हां जी असां सभिनीनि जी हिफ़ाज़त करे। जिथे बि आहियो पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां मां वधंदसि। पहिरीं सीट ते जनाब जेका शख़्सियत मूंसां गॾु मौजूदु आहे उनखे अव्हीं सभु सुञाणो था ऐं उन्हनि खे अव्हां स्क्रीन ते ॾिसी चुका आहियो, बल्कि डिफरेंट स्क्रीन्स ते तव्हां उन्हनि खे ॾिसो था ऐं उन्हनि जो जेको मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेको मौक़िफ़ हूंदो आहे, मौक़िफ़ रखण जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो बि ॾाढो सुठो हूंदो आहे। नौजवाननि सां तमामु घणी सलाहियल रहनि थियूं ऐं उन्हनि जेका जेको उन्हनि जो पंहिंजो इदारो आहे उहो आहे टैलेंट यूथ पाकिस्तान, जिन ते उन्हनि जो तमामु घणो सुठो कमु आहे। ऐं तव्हां सोशल मीडिया ते डिफरेंट फ़ोटोज़ या डिफरेंट क्लिप्स ॾिसी रहिया हूंदा त तव्हांखे बि ख़बर पवंदी हूंदी त असांजी सोसाइटी में कुझु अहिड़ा किरदार ज़रूरु आहिनि जेके सुहिणे अंदाज़ में कमु कनि पिया। अच्छा जी, उन्हनि खे हिन वक़्तु जेको आहे सो गोल्ड मेडल बि मिली चुको आहे ऐं गोल्ड मेडल जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी त मां ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि। पाकिस्तान रशियन फ्रेंडशिप एंड कल्चर सेंटर जी तरफ़ खां उन्हनि खे जेको आहे सो हिन वक़्तु गोल्ड मेडल बि मिलियो आहे। जी बिल्कुलु, मां ॻाल्हि करे रही आहियां सबीन जावेद साहिबा जी। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, हैव अ गुड मॉर्निंग। कैसी हैं आप? ठीक हैं? यस, आई एम गुड माशाल्लाह जी। बहुत सारी बातें, काफ़ी सारे टॉपिक्स हैं, टॉपिक एंड देन सब टॉपिक में हमेशा कहती हूँ काफ़ी सारी ॻाल्हियूं उन्हनि सां कंदासीं। ॿियो जेको आयल मुअज़्ज़िज़ महिमान असांजे हिन मंच ते नाज़रीन मौजूदु आहे, फ़िदा हुसैन शाह साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। फैशन नक़ाद उन्हनि ते हमेशह जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हि थींदी आहे त माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, हिकिड़ो निरालो अंदाज़ उन्हनि जो हमेशह ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। ॾाढा ख़ूबसूरत पाण इंसान आहिनि। उन्हनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़, उन्हनि जो मौक़िफ़ रखण जो अंदाज़ मूंखे हमेशह ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। मां ॿुधायो, ठीकु लॻा पिया आहियो? माशाल्लाह जी, माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा जी सबीन, हमेशह जॾहिं प्रोग्राम मौजूदु हूंदो आहे मॉर्निंग टाइम में त मां पुछंदी आहियां मॉर्निंग कीअं हूंदी आहे, पर अॼु मां इहो कोन पुछंदसि छो त मूंखे ख़बर आहे त मॉर्निंग हिकिड़ो मसरूफ़ माण्हूअ जी मसरूफ़ ई गुज़रंदी आहे। अच्छा, पहिरीं मां जेको आहे न तव्हांजे मेडल जो पुछणु चाहींदमि। जी, कीअं ॿुधाईंदव? मेडल ये मुझे माशाल्लाह कराची में प्रोग्राम होता है प्राउड ऑफ पाकिस्तान के टाइटल के साथ है जी, रशियन फ्रेंडशिप एंड कल्चरल सेंटर की जानिब से। सो आई हैव रिसीव्ड माय गोल्ड मेडल अलॉन्ग विद सर्टिफिकेशन। और ये हैदराबाद से जस्ट मुझे सेलेक्ट किया गया, तो ये मेरे लिए ऑनर की बात है। बाक़ी मेंबर्स मतलब मुझे ख्याल सां जेके बि चूज़ कया हुआ उन्हनि में जेको आहे सो घणो तादाद मर्द हज़रात जो हुयो ऐं मां पूरे हैदराबाद मां सभिनि खे चूज़ कयो वियो। सो यकीनन इहा सभिनि जे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे, पर असां सभिनीनि जे लाइ इहा तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अच्छा सभिनि, असां अक्सर इहो ॾिसंदा आहियूं
जेके छोकिरियूं जेको आहे कंहिं न कंहिं मेडल सां हींअर बि रिसेंटली जेको आहे सो असां सिंध जी नियाणी खे जेको आहे हिकिड़े सुठे एज़ाज़ सां ॾिठोसीं, केतिरी ख़ुशी थींदी आहे? आई कांट डिस्क्राइब माई फीलिंग्स इन माई ओन वर्ड्स। और जाहिर सी बात है जब ये आपके लिए एक ऐसा मोमेंट होता है जो लाइफ में पहले कभी नहीं होता है, आप वर्किंग कर रहे होते हैं, उसमें देखें एप्रिसिएशन बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी है। हाँ, क्योंकि इससे आपको मॉरल सपोर्ट भी मिलती है। तो ये मेरे अल्लाह का करम है, उसके बाद मेरी मदर हैं, उनकी दुआओं का क्रेडिट है, उनको मैं क्रेडिट देती हूँ कि वो हमेशा मेरे लिए एक माँ के साथ साथ मेरी बहुत अच्छी दोस्त भी रही हैं माशाल्लाह। तो उनकी सपोर्ट होती है। फिर आपके सर्कल में आप लोग ये कहते हैं ना कि हम सेल्फ मेड हैं या हम जो है वो खुद अपने लिए कुछ कर रहे हैं, तो मेरा ये मानना है कि सेल्फ मेड होते हैं लेकिन कहीं ना कहीं लोगों का हिस्सा होता है। जैसे आपके पेरेंट्स की दुआएं होती हैं, बहन भाइयों की सपोर्ट है, दोस्तों की सपोर्ट है, मीडिया की सपोर्ट है, और इसके अलावा जो आपके सर्कल के लोग होते हैं उनकी सपोर्ट होती है। तो ये आपको आगे बढ़ने में जो है ना वो बड़ा एक हीलिंग का एक कैरेक्टर इनका प्ले होता है। और रिसेंटली एक बुक भी शाया हुई है जिसमें से पूरे पाकिस्तान से मशहूर शख्सियात के नाम और उनका इंट्रोडक्शन होता है। तो उसमें 32 पर्सनालिटीज़ को सिलेक्ट किया गया और उसमें से 32 मेल्स हैं और एक आप लेडी हैं। माशाल्लाह माशाल्लाह, ये ॾाढी ख़ुशी जी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी है बीबी आप? अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुल ठीक हूँ। आप अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? जी, मैं शेर खान बात कर रही है पेशावर से। जी शेर खान, कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र। हम आपका प्रोग्राम रोज बाकायदगी से देखती है। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। अच्छा, पेशावर का मौसम कैसा है? पेशावर का मौसम बहुत ही ठंडा है, बहुत ही खुशगवार मौसम है। माशाल्लाह जी, माशाल्लाह, तलाश होती है। जबरदस्त जबरदस्त। अच्छा, पेशावर में ऐसी कौन सी जगह है जो बहुत ही ज्यादा खूबसूरत हो? पेशावर में बहुत ही खूबसूरत तमाम ही जगह है, लेकिन मुझे जो सबसे ज्यादा खूबसूरत मंजर लगता है वो जो खैबर पास है ना, उसके जब पास से गुजरे तो बहुत ही अलग मजा आता है। वाह जी, जबरदस्त जबरदस्त। अच्छा, ये जो जंगी सूरत हाल गुजरी, क्या कहना चाहेंगे आप? जी, मुल्क की सूरत हाल में जो अभी हाल ही में जो पाकिस्तान ने जंग जीती है उसके हवाले से बहुत ही हमें खुशी है। हम पूरा पेशावर जश्न मना रहा है। हाँ जी, बिल्कुल बिल्कुल, हमने स्क्रीन पे भी देखा, लोग जश्न मना रहे थे और ये बड़ी अच्छी बात है, ये बड़ी खुशी की बात है। थैंक यू सो मच, आपने प्रोग्राम में कॉल की, प्रोग्राम में शामिल हुए। मुझे नहीं पता कि आपको सिंधी कितनी समझ आती है। वेल, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू कि आप प्रोग्राम में शामिल हुए। प्रोग्राम में असां अॻियां वधणु चाहींदासीं। फिदा हुसैन शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा, हीअ जेका रिसेंट सूरत हाल गुज़री आहे, जंगी सूरत हाल, माण्हुनि में हिकिड़ो जज़्बो ऐं जोश त ॾिठोसीं पाण सभिनीनि, ऐं हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव ॻाल्हि हुई त असांजी आवाम जेको आहे सो बाहिमत असांजी आवाम आहे, ऐं जेको आहे सो असांजी जेका फ़ौज आहे, ख़राज तहसीम बि उन्हनि खे पेश कयूं था। असांजी फ़ौज ते असांखे फ़ख़्रु बि आहे। पर हीअ जेका सूरत हाल आहे, हिन जा असरात केतिरा गहरा आहिनि, कीअं ॾिसो था? आर्टिस्ट ते केतिरो असरु पवे थो? ॾिसो, ॿिन्ही ख़ितनि लाइ खोड़ सवाल पैदा थिया आहिनि हिन सिचुएशन में। ऐं सिंधी माण्हूअ लाइ उही एग्ज़िस्टेंस जो प्रॉब्लम वरी उथी उभो थियो आहे जेको शुरूअ खां हो मुंहिंजे ख़्याल में। ऐं ॿिन्ही मुल्कनि में बहरहाल ऐं पंहिंजे पाकिस्तान जी ॻाल्हि करियां त अवां सही ॻाल्हि कई त जोश जज़्बो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं हिते रहूं था, असांजी धरती आहे, त जेॾी महिल का थिए थी या अहिड़े क़िस्म जो हमिलो थिए थो त असीं पाकिस्तानी पंहिंजे पाकिस्तानियत खां बि रही नथा सघूं। बिल्कुलु, हा। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में पंहिंजे मुल्क लाइ दुआऊं हुयूं, जेके ॿारड़ा जेके जवान शहीद थिया उन्हनि लाइ बि अखियूं रुनियूं थिए। ऐं हिकिड़ी ॾाढी टेंशन वारी सूरत हाल हुई त हाणे सुबुह जो उथी अलाए छा था ॿुधूं, या राति जो देरि थींदी हुई त पोइ बि अजीब ख़्याल ईंदा हुआ त अलाह साईं रहम कजां। ऐं पर सिंधी माण्हूअ लाइ पंहिंजे वजूद जो जेको ख़तरो उहो किथे न किथे रहे थो। ऐं उन में अदीब, दानिश्वर, शाइर, फ़नकार, मूसीक़ार सभिनि खे इहो
ख़्यालु करिणो पवंदो तइलीम जे सिलसिले में माहिर तइलीम जेके आहिनि त सिंधी माण्हू पंहिंजे बेस खे मज़बूत कीअं करे पुख़्तो कीअं हुसैन शाह साहब इतां खां ई मां तव्हांजो रायो ज़रूरु ॼाणणु चाहींदमि ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो पर लाइव कॉलर आहिनि पहिरीं हुननि खे बि शामिलु करियूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी तव्हांखे भली कार चऊं था नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया भेण मोहम्मद पचल संबानी तालेपत खां जी अदा छा चवणु चाहींदव तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह तमामु बहितरीन थो हले ॾिसूं पिया क्यों पिया ऐं तव्हांजो जेको टॉपिक माशाल्लाह तमामु बहितरीन तव्हां चयो पिया सुठियूं ॻाल्हियूं कयो पिया माशाल्लाह मोला तव्हांखे सलामत रखंदो आमीन आमीन तव्हांजी महिरबानी को सुवाल आहे का ॻाल्हि करणु चाहींदव वधीक हा बसि तव्हांजो ॾिसूं पिया क्यों पिया ओके ओके थैंक यू सो मच तव्हां ईअं प्रोग्राम ॾिसंदा रहो ॾाढो सुठो लॻो तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयोसीं जी फिदा हुसैन शाह साहब हा त अहिड़ी मौसम में एतिरा इशूज़ थियनि पिया था उन्हनि खे टैकल करणु ऐं उन्हनि खे अॻियां फेस करे को अहिड़ो दॻु ठाहिजे जिते इल्म अदब सकाफ़त जे लिहाज़ खां बसि इहो ओतिरो ई मुनवर हुजूं जेतिरा क़ौमी दिफ़ाई हवाले सां ऐं मुंहिंजे ख़्याल में त एहसास जी सरगोदा खां कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया जी फतेह गाल करंदा पां सरगोदे तो जी माशाल्लाह आप अपना नाम बताएं कहाँ से बात कर रहे हैं आप फतेह गाल कर रहे हैं सरगोदे तो क्या कहना चाहेंगे जी बीबी बड़ी अच्छी होस्टिंग कर रहे हो तुसी मैं आपको बड़ा अप्रिशिएट कर रहा हूँ थैंक यू सो मच बहुत शुक्रिया कुछ कहना चाहेंगे और जी जी हीट वेव के मुतल्लिक़ कहना चाहूँगा बहुत शुक्रिया प्रोग्राम की तरफ़ अॻियां वधूं था मां चाहींदी आहियां जॾहिं काफ़ी घणियूं कॉल्स हूंदियूं आहिनि त पोइ प्रोग्राम जे विच में जेकॾहिं शामिलु करे सघूं था त ज़रूरु कॉलर्स शामिलु कंदा हलूं जी फिदा हुसैन शाह साहब इहा सूरत हाल हिकिड़ो माण्हुनि जो रिएक्शन ऐं उनखां पोइ जेको आहे सो पंहिंजी क़ौमी सघ ते बि ज़रूरु ॻाल्हाइबो पाणी जा जेके मामलात आहिनि या कॉर्पोरेट फार्मिंग जा जेके मामलात आहिनि जेके वॾी बुनियाद ते असां जेको आहे सो उन्हनि खे डिस्कस थींदे बि ॾिठोसीं पर जेके सही रिज़ल्ट्स आहिनि उहे हर माण्हू खे खपनि था छो त असांजो जियाबो इन्हनि ते ई आहे ज़मीनुनि ते आहे पाणी ते आहे ज़मीनूं आहिनि पाणी आहे त पोइ इंसान जेको आहे सो हिन खिते जा जेके माण्हू आहिनि उहे जीअनि था पंहिंजी फैमिलीज़ उन्हनि जो सर्वाइव इन्हनि ते ई हूंदो आहे ॿियो को वसीलो न हूंदो आहे ॿियो को ज़रियो न हूंदो आहे जी प्लीज़ जी पंहिंजे सिंध जी ॻाल्हि त ज़रूरु कंदासीं असीं मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि करण लाइ बि असांखे तइलीमी तौर ते एतिरो त मज़बूत थियणु घुरिजे जो पंहिंजी का बि आर्ग्यूमेंट को बि दलील असीं वॾी सम्झ सां रखी सघूं जॾहिं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो बि खुड़को सॼी दुनिया में थिए पियो ऐं उन जा नतीजा जल्द निकिरणु शुरू थी वेंदा हाणे कंहिं मुल्क मां जेकॾहिं को जहाज़ उॾामे थो हमिलो करण लाइ त पाकिस्तान खे ख़बर पइजी वञे थी इहा बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे ऐं त इन लिहाज़ खां असांखे हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ खे सुजाग करिणो पवंदो पोइ भले जेका सोढी फुटियूं चुंडे ऐं जेको ढोलण हरुक आहे त उनखे बि सुजाग करिणो पवंदो ऐं अहसास जी सिते एतिरी त वधाइणी आहे जो असांखे ख़बर पवे त पाणीअ सां ऐं पाणीअ जे मामले ते हाणे वरी चवनि पिया त जंग जा ई ख़बरूं हलियूं जंग जूं ख़बरूं हलियूं त पुठियां चोलिस्तान जो कमु शुरू थी वियो वरी इहो इशू थियो त भई 3 कैनाल ॿिया बि शुरू था कनि त छा असांजे सिंध खे सुकाइण जो प्रोग्राम आहे जे ईअं आहे त वरी ख़बर पई आहे त एहतजाज बबर लोहे में वरी शुरू थियण वारो आहे त एडवोकेट्स माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त रोल कयो आहे उन्हनि सां गॾु शाइर अदीब ऐं क़ौमी कारकुन सभु जेके बि पर बुनियादी शइ वरी बि असांजी उहा जेको असांजो महिरान टीवीअ जो मंशूर रहियो आहे तइलीम आहे तइलीम में जे असीं अॻु भरा हूंदासीं
त असीं पंहिंजे आर्ट खे, पंहिंजे फिल्म खे, पंहिंजे मूसीक़ीअ खे, पंहिंजे ड्रामे खे बचाए सघंदासीं ऐं उहे इशू खणी ईंदासीं। पाणीअ जो इशू हुजे, ज़िंदगीअ खे ख़ुशि गुज़ारण जो इशू हुजे, ॿिए खे सैफ जी अख सां ॾिसिजे ऐं ज़मीन में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं पैदा कजनि। जापानी ऐं चाइना वारा हींअर ज़मीनुनि ते तजुर्बा कनि पिया। मूंखे आहे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी चंडे जाम मां वॾी उमेदु आहे त इहे अहिड़ा तजुर्बाती सिलसिला शुरू कनि ऐं हुननि पंहिंजे शागिर्दनि खे हाणे ऐं प्रोफेसर्स खे अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि जे एग्रीकल्चर जो दौरो करणु शुरू कयो आहे। त मुंहिंजो दोस्त आहे तनवीर फ़ता अबड़ो, लेक्चरर आहिनि पाण ऐं अमरीका मां थी आया आहिनि वॾो दौरो करे इन सिलसिले में। त इन लिहाज़ खां असांखे वेड़ त वेड़णी आहे न, असांखे पंहिंजे पाणीअ जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं असीं ईअं था चऊं त भई यगानगत ऐं क़ौमी यगानगत ज़रूरी आहे। अच्छा, फिदा हुसैन शाह साहब अॻे लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल ज़रूरु कंदासीं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नूर अली सां ॻाल्हायो त छाकर खां। तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? ॾाढो फर्स्ट क्लास अलहमदुलिल्लाह। तव्हांजा ॾाढो बहितरीन महिमान फिदा हुसैन शाह साहब ऐं असांजी न्याणी गोल्ड मेडल, ॾाढो ख़ुशी थी तव्हांजे प्रोग्राम में आया ऐं असांखे इहा आहे असांजी सिंध सॼी सोन अमा। जी बिल्कुलु। धी उहा पुट बि थी सघे थी, पुट थी सघे, नालो पंहिंजे माउ पीउ जो माना रोशन करे सघे थी। असांजे सिंध में केॾो टैलेंट आहे। अलाह करे तव्हांजो प्रोग्राम महिराण चैनल सदाईं आबाद रहे। ऐं महिराण चैनल जो उहे फैन आहियां। पोइ ऐं आख़िर में वरी शेर बि ॿुधाए छॾींदो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो, बिल्कुलु ॿुधंदासीं। मेरी चाहत तुमसे अलग कब है, की बात तुमसे छिपी कब है, तुम सफर हो दिल में धड़कन की जगह, फिर जिंदगी के सांसों की ज़रूरत कब है। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं फिदा हुसैन शाह साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां ज़रूरु जेको आहे सो कंटिन्यू करणु चाहींदमि, अॻियां प्रोग्राम खे वधाइणु चाहींदमि। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अॼु जे प्रोग्राम में, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह सुबुह जो टाइम प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुची रहियो आहे। तव्हांजूं खोड़ सारियूं कॉल्स बि अची रहियूं आहिनि। अव्हां सभिनीनि खे ज़रूरु प्रोग्राम में मां अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करणु चाहींदमि। ऐं सुबुह जो जेको पहर हूंदो आहे हूअं बि सुठो थिए थो, पर जेका मौसम गरम हूंदी आहे, सख़्तु हूंदी आहे, त उन में सुबुह जो पहर पोइ उन लाइट वे सां घटि माण्हू जेको आहे न उनखे स्टार्ट करे सघंदा आहिनि। चांहि जो कप मुंहिंजे साम्हूं आहे, थी सघे थो तव्हां बि जेको आहे सो पंहिंजे घर में तव्हांजे हथ में नाश्ते जी प्लेट मौजूदु हुजे, चांहि मौजूदु हुजे। ऐं प्रोग्राम सुबुह में हाणे हिन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुची रहियो आहे। ऐं अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम खे कंडक्ट करे रही आहियां। ॾाढा ख़ूबसूरत महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हले पियो। सभिनि खां बि पुछणु चाहींदासीं, सभिनि ही जेको आहे सो जेका बि ओवरऑल सिचुएशन आहे पाण ॾिठीसीं, जंगी सूरत हाल को भी हमने देखा, फेस किया, उसके बाद आपका जो मौक़िफ़ है वो मैं सुनना चाहूँगी। हाँ, मौक़िफ़ का तो मैं ये कहना चाहूँगी कि अकॉर्डिंग टू दिस कोटेशन कि रोशनीगर खुदा को हो मंजूर, आंधियों में चिराग जलते हैं। तो ये वही पाकिस्तान मेरा, हमारी आन बान शान, हमारी पहचान, हम दुनिया में कहीं भी चले जाएं बहैसियत पाकिस्तानी ये हमारे लिए प्राउड की बात होती है। बिल्कुल बिल्कुल। तो और मेरा मौक़िफ़ यही है कि देखें ना, ये जो मुल्क पाकिस्तान है ये लाखों नहीं करोड़ों कुर्बानियों के बाद हमें हासिल हुआ है। तो ये अल्लाह का एक ऐसा मिरेकल है, एक ऐसी इंडिपेंडेंट हमारे लिए जो है वो एक हमारे लिए एक चैलेंज है कि जिससे हम ना सिर्फ मुल्की लेवल पर बल्कि पूरे इंटरनेशनली हम खुद को मनवाते हैं, रिप्रेजेंट कहते हैं। तो ये कोई भी जो सूरत हाल अभी नाउ डेज जो रही है, तो इसके लिए मेरा मौक़िफ़ या मेरा मैसेज यही है कि अपने मुल्क को सबसे पहले तरजीह दें, सबसे पहले अपने पाकिस्तान को तरजीह दें। होता ये कि हम इतने ज़्यादा ब्रांड यूज़र्स हो चुके हैं, इतने ज़्यादा कि हम इम्पोर्टेड के चक्कर में अपनी चीज़ों को इग्नोर करते हैं। मतलब हम
बहुत ज़्यादा जो मॉडर्न टेक्नोलॉजीज़ हैं उस तरफ भी अगर जाएं तो हम अपनी टेक्नोलॉजीज़ को, अपने कल्चर को हम इग्नोर करते हैं। क्यों? जहाँ से हम पैदा हुए, जिस धरती पे, जिस सरजमीन पर जहाँ हम रहे और जो हमें ओन करती है, तो हमें उसको सबसे पहले ओन करना है। बिल्कुल, ठीक है ना, ओन करना है। तो अब देखें कि मैंने इस चीज़ में एक चीज़ नोट की है, वो ये वाज़ेह सूरत हाल है कि इस कंडीशन के अंदर जहाँ पे तफरके थे, जहाँ पे इख्तलाफात थे, लेकिन बड़ा अच्छा लगा कि लोगों ने लैंग्वेजेस को इग्नोर करके, लोगों ने तफरकों को इग्नोर करके, रंगो नस्ल मजहब को इग्नोर करके पाकिस्तानी होने की बात की। और जो ये कंडीशन थी, इसमें मैंने खुद देखा बाहर जो लोगों ने रैलियाँ निकाली हैं या जो जल्द से जुलूस हुए हैं या जो कन्वेंशंस हुए हैं, कॉन्फ्रेंस, उसमें एक प्लेटफॉर्म के ऊपर वो जिस तरह से बैठे थे, यकजहती कर रहे थे, तो ये चीज़ मैटर करती है कि सॉलिडारिटी सबसे पहले अपने डिफेंडर्स ऑफ पाकिस्तान की होती है। और मैं जो है वो खराज तहसीन भी पेश करना चाहूँगी और मेरी दुआ है कि अल्लाह ताला पाकिस्तान को और पाकिस्तान के तमाम जितने भी हमारे सोल्जर्स हैं, हमारे सिक्योरिटी फोर्सेस हैं, उनको अल्लाह ताला कायम व दायम रखे। आमीन आमीन। तो ये मेरा मैसेज है और ये मेरी दुआ है उन सब के लिए। बिल्कुल बिल्कुल, क्योंकि देखें ना, अगर पाकिस्तान है तो हम हैं। बिल्कुल। जॾहिं बि मुल्क ते मेरी नज़र पई आहे त पोइ हर मकतब फ़िक्र जो माण्हू, हर ज़ुबान जो उहो पर्सन अची हिकु जॻह ते बीहे थो ऐं उहो पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि करे थो। उन खां अलावा शहबाज शरीफ़ साहिब जी जेका स्पीच हुई, उहा केतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में, केतिरे लाइट अंदाज़ में स्पीच तमामु क़ौम सां जॾहिं मुखातिब थिया, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजी क़ौम खे बि उन्हनि जो बि शुक्रगुज़ार पाण रहिया ऐं पंहिंजी असांजी जेका आर्मी आहे हुननि जा शुक्रगुज़ार रहिया ऐं असांजे तमामु जेके मुस्लमान कंट्रीज़ आहिनि उन सां गॾो गॾु चाइना जो जेको भरपूर साथ रहियो, उन्हनि जा शुक्रगुज़ार रहिया। तुर्की का भी बड़ा एक अहम किरदार रहा। तमाम जेके अमेरिका ने भी बीच में मुसलमान कंट्रीज आहिनि फेवर दिया और सीज फायर हुआ भी है, ट्रंप ने आके बीच में कह के जो है ये बड़ा अच्छा एक पॉजिटिव साइन है। और पाकिस्तान देखे ना, मुस्लिम्स जो एक अमन पसंद कौम है, नो डाउट, हाँ अमन पसंद कौम है। तो हमने तो ये बात शुरू ही नहीं की थी, लेकिन अगर कोई भी इंसिडेंट्स कहीं भी होता है दुनिया में, अगर आप विदाउट वेरिफिकेशन, विदाउट इन्वेस्टिगेशन अगर किसी को भी ब्लेम करेंगे तो डेफिनेटली वो बोलेगा अपने सेल्फ डिफेंस के लिए। लेकिन पहले वेरिफिकेशन करें, पहले इन्वेस्टिगेशन करें कि ये जो इंसिडेंट्स हुआ ये इन्हीं की वजह से, उसके बाद किसी पे एलिगेशन लगाएं और उसके बाद किसी को जो है वो उस पर अटैक करें। बिल्कुल बिल्कुल, आपने बड़ी खूबसूरत बात की। अच्छा, मैं प्राउड ऑफ पाकिस्तान की बात करना चाहूँगी। सबीन, उनका क्या मोटिव होता है प्राउड ऑफ पाकिस्तान की? अभी आप जो है माशाल्लाह से इतना खूबसूरत मेडल भी आपको मिला और जाहिर सी बात है वो एक प्राउड की ही बात होती है। जी प्लीज़। प्राउड ऑफ पाकिस्तान एक टाइटल है और ये टाइटल उन लोगों को दिया जाता है जो कि ग्राउंड पे या सोशल मीडिया पर ये जिस तरह से भी वो वर्किंग कर रहे हैं, कभी ऑन द कैमरा, कभी ऑफ द कैमरा, तो ये उन लोगों को दिया जाता है। कुछ डिफरेंट किया होता है। एंड एज आई टोल्ड यू कि we have started our career in COVID-19. After that we had served in flood situation and now we are standing with the vision of our talent of Pakistan. We are promoting on social media, we are representing for different media channels. So ये हमारी वर्किंग है। तो अगर देखें ना, जहाँ पर बहुत सारा इट्स अ मेल डोमिनेटिंग सोसाइटी, कि अगर वहाँ पर एक मर्दाना जो एक जहाँ पर लोग कहते हैं कि नहीं यार इनको ज़्यादा प्रोटोकॉल करना है, लेकिन अगर एक लड़की उठकर वहाँ पर खुद को चैलेंजेस का सामना करे, और आप खुद एक माशाल्लाह फीमेल हैं, आपको पता है कि हम कितना स्ट्रगल करते हैं, मतलब आप फैमिली को भी फेस करें, फिर बाहर जाके लोगों को भी फेस करें, और सिर्फ फेस करना नहीं, आप स्टिल उस पर खड़े भी रहें। तो ये एक तमाम चीज़ें होती हैं। तो प्राउड ऑफ पाकिस्तान का जो मुझे टाइटल मिला मेरी डायरिंग की वजह से, कि मैंने हमेशा पॉजिटिव बात की है और वो मोटिवेशनल होती है। मैं ये जाहरियत, इंतहा पसंदी, इश्तियाल पसंदी, इस तरह मैं नहीं जाती, ना मैं इन चीज़ों को प्रमोट करती हूँ। क्योंकि देखिए ना, आपकी डिफरेंट लैंग्वेजेस होती हैं। कभी आप बात मनवाते हैं मोहब्बत से, प्यार से, कभी बहुत आप साइलेंट होकर अपनी बात कह जाते हैं। खामोशी की भी एक ज़बान है। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। अच्छा, उन खां अलावा मां सभिनि खां इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदमि, मां ॼाणणु चाहींदमि त हिकिड़ो हूंदा आहे न, शॉर्ट टर्म में माण्हू हलंदो रहंदो आहे, ठीकु आहे, जेका अपॉर्चुनिटी मिले थी तव्हां उनखे बि ग्रैब कयो, पर कुछ अहिड़ा प्लेटफॉर्म्स हूंदा आहिनि जेके लॉन्ग टर्म हिकिड़ो पंहिंजो जेको आहे न विज़न रखंदा आहिनि। सो यस सबीन, आपका लॉन्ग टर्म अगर विज़न आप बताना चाहें तो क्या है लॉन्ग टर्म विज़न आपका द टैलेंट ऑफ पाकिस्तान का? देखें, टैलेंट ऑफ पाकिस्तान, टैलेंट की जब बात करते हैं तो उसमें हर तरह के स्किल्स आ जाते हैं, एंड टैलेंट हैव डिफरेंट कैटेगरीज। तो इसी को आगे बढ़ाना, और जो लोग लेस अपॉर्चुनिटीज़ होने की वजह से आगे नहीं बढ़ पाते हैं, उनको सपोर्ट करना।
सो वी आर सपोर्टिंग ऑन सोशल मीडिया। तो अच्छा, यहाँ नहीं, डिफरेंट चैनल्स पर भी मैंने कई लोगों को सपोर्ट किया है, भेजा है अपने रेफरेंस से, और रेडियो पाकिस्तान पर भी, मेहरान पे भी मैंने कुछ लोगों को रिफ़र किया था। देखें ना, ये वो चैलेंज होता है, वो स्पॉट होता है जहाँ से आप बात करके तमाम लोगों से अपनी बात मनवाते हैं। जैसे अभी हमारे कॉलर्स थे, सरगोदा से भी थे, पेशावर से भी थे, तो पूरे पाकिस्तान में ये नशियात देखी जा रही है। अब एक बंदे के पास इतने स्किल्स है, उसके पास इतना टैलेंट है, तो ये हमारे पास टेक्नोलॉजी, टीवी को कह लें या रेडियो को कह लें आप, या सोशल मीडिया को कह लें, इनके थ्रू हम लोगों को प्रमोट कर रहे होते हैं और उनके लिए काम भी कर रहे होते हैं। तो ये एक मैं कहती हूँ कि ये होना चाहिए। वरना डिफरेंट लेवल्स में अगर देखा जाए तो लोग कहते हैं यार मैंने ही बैठना है जाके, मैंने ही खुद को मनवाना है, मैंने सिर्फ अपनी बात करनी है, रिप्रेजेंट खुद को ही हाँ, करना खुद को ही रिप्रेजेंट कर रहे अपना ही होते हैं। काम, हाँ, जी, तो जी, मेरा बिल्कुल। ये नहीं है, मैं जिस जगह खुद जा रही होती हूँ, मेरी कोशिश होती है मेरा जूनियर भी उस जगह जाए। सही। क्योंकि मेरा जूनियर जब उस जगह जाएगा तो सबसे पहले मुझे खुशी होगी कि इसके लिए मैंने कुछ किया है। सो वी ये तमाम चीज़ें मैटर करती ज़बरदस्त हैं। सुठी स्प्रिट हमेशा जेको आहे सो सभिनि जॾहिं ॻाल्हाईंदी आहे त नज़र ईंदी आहे। हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां जंहिं प्लेटफॉर्म ते हुजे त तव्हां ॿियनि जे लाइ बि मौक़िया ॿियनि खे बि ॾियो, ॿियनि खे बि मौक़िया फ़राहम थियनि। इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। न त असां वटि घणे भाङे ईअं ॾिठो वेंदो आहे त जेको माण्हू ऑनर आहे न, उहो सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे, पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि कंदो आहे, या पंहिंजे नंढे वॾे प्रोजेक्ट जी ॻाल्हि कंदो आहे, पर यूथ खे अपॉर्चुनिटीज़ मिलनि इहो ॾाढो घटि ॾिठो वेंदो आहे। अच्छा, अदील को लास्ट टाइम जो लॉयर है अदील को रिफर मैंने किया था, भेजा था अदील। अच्छा, अदील नवाज आ चुके हैं खालिद से कह के। बिल्कुल। उसके बाद फिर वो महक तमीम आई थी, आयशा वेलफेयर, उनको हमने रिफर किया था। मतलब डिफरेंट जगहों पर डिफरेंट लोगों को हम रिफर कर रहे होते हैं। कुछ कराची में चैनल है, वहाँ रिफर किया। तो ये अच्छा लगता है कि मतलब जो रास्ता आपको आपकी डेस्टिनेशन तक ले जा रहा है, तो आप वहाँ पर सही ॻाल्हि आहे। छो त हाँ, हिकिड़ी उनको भी स्क्रीन लेके जाए, जेकॾहिं juniors कंहिं को भी। बि टैलेंटेड माण्हू खे मिले थी ऐं हुनखे हिकिड़ो सुठो फीडबैक मिले थो त उहो अञा सुठे कमु करण जी कोशिशि करे रहियो हूंदो आहे। सो सभु सुठा ई ऐं चङाई जूं ॻाल्हियूं बि गॾो गॾु प्रोग्राम में हलनि पियूं। फिदा हुसैन शाह साहिब जी तरफ़ अॻियां वधूं था। त प्योरली असां जेको आहे न हिकिड़े आर्टिस्ट जी ॻाल्हि कंदासीं। जॾहिं सूरत हाल बिगड़ंदी आहे तॾहिं बि आर्टिस्ट जी ज़िंदगी ते असरु पवंदो आहे, पर जेकॾहिं ख़ुशहाली आहे त पोइ आर्टिस्ट जी ज़िंदगी अञा ख़ुशहाली जी तरफ़ अॻियां वधंदी आहे। सो हिन वक़्तु आर्टिस्ट खे कीअं ॾिसो पिया, मकतब फ़िक्र जो उहो पर्सन जेको आर्ट जी फील्ड में आहे ऐं पंहिंजो किथे न किथे पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। फिदा हुसैन शाह साहिब खां पुछंदासीं। ॾिसो, आर्ट जी पंहिंजी रमज़ आहे, पंहिंजो हुनुरु आहे। बिल्कुलु ईअं आहे। ऐं आर्ट खे दग उन्हनि हंधनि ते, उन्हनि पेचरनि ते मिलंदा आहिनि जिते माण्हू सोचे बि नथो जी, सघे। अच्छा सर सॉरी मां इंटरप्ट करियां पई। हिकु लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे ज़रूरु शामिल करियूं था, हुन खां पोइ पाण कंटिन्यू कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी, मैं आपको वेलकम कहना चाहूँगी सुबह मेहरान प्रोग्राम में। कहाँ से बात कर रहे हैं और आप अपना नाम भी बताइएगा। जी मैं सर बात कर रहा हूँ सरगोदा से। जी, आपको वेलकम कहती हूँ, क्या कहना चाहेंगे? जी मैं नगमा सुनाना चाहूँगा, नगमे के एक लाइन पाकिस्तान अफवाज के नाम। जी जी प्लीज़। यूं दी हमें आजाद की दुनिया हुई हैरान, ए कायद आजम तेरा एहसान है, एहसान तेरा एहसान है, तेरा एहसान, तेरा एहसान है, तेरा एहसान। जी सो मच, थैंक यू सो मच। प्रोग्राम में आप शामिल हुए, प्रोग्राम में अॻियां वधणु चाहींदासीं। जी फिदा हुसैन शाह साहब। ॾिसो, आर्टिस्ट खे भोगणो पवे थो हालतुनि सां, ऐं हू पंहिंजे वहिंवार सां उन ख़िलाफ़ु जंग थो विड़े। अहिड़ीअ वेड़ ते जेकॾहिं नूर मोहम्मद लाशारीअ खां वठी, महमूद सिद्दीक़ीअ खां वठी, ग़ज़ल रफ़ीक़ खां वठी, जे पाण पंहिंजे फ़नकारनि जो ज़िक्र करियूं था, त सिंधी आर्टिस्ट हमेशह एतिरो त कंपोज़्ड रहियो आहे, एतिरो त वेल ऑर्गेनाइज़्ड रहियो आहे। पोइ हुसैन अली शाह फाज़लाणी हुजे एज़ अ प्रोड्यूसर, एज़ अ डायरेक्टर ऐं एज़ अ हीरो, या ॿिया जेके असांजा हीरोज़ रहिया, मुश्ताक चंगेज़ी साहिबु हो। मुश्ताक चंगेज़ी साहिब बि तमामु वॾियुनि शख़्सियतुनि वांगुरु पाण ॻाल्हाईंदा त संदनि अखियुनि में पाणियाठ लही ईंदी हुई। अदाकार नदीम खे बि ईअं पाणियाठ लहंदी आहे ऐं दिलीप कुमार साहिब खे बि ईअं पाणियाठ अखियुनि में अचो वेंदी। इहा तव्हांजे तजुर्बे जी खुलियल शाहिदी आहे। आर्टिस्ट या गुलूकार या फ़नकार जी
भले स्टेज जो हुजे, स्टेज में त हाणे वञी ॾिसो नवां नवां दग शुरू थियनि पिया। यासिर हुसैन हींअर जेको कराचीअ में पंहिंजो शो कयो, तंहिंमें कॉमेडीअ जो हिकिड़ो अलॻि अंसर रखियल हो। बिल्कुलु बिल्कुलु शीमा करमानीअ वटि पंहिंजो हुनुर आहे। सही ॻाल्हि आहे। हूअ असांजे शाह, असांजे बुखारीअ, असांजे लतीफ़ खे, असांजे अयाज़ खे कीअं ॻाए थी ऐं पंहिंजे स्टेप्स सां, हीअ हथ हलनि था, चेल हले थी, पेर हलनि था, भिरूं हेठि मथे थियनि था, अखियुनि जी आङुरियुनि जी जुंबश थिए थी ऐं आङुरियूं जेके खेल उते ॾेखारीनि थियूं, उन्हनि जो खां मिसमराइज़ थियणु हर आम माण्हूअ जी फितरत आहे। बिल्कुलु। मूंखे हींअर हिकिड़ो अजीब मज़े जहिड़ो तजुर्बो थियो त मुंहिंजे भाणेजे जे पुट जी जा दस दुहिल मटियारीअ में वॼाइण आया हमरा। त उहो मूं वीडियो रखी टिकटॉक ते, त उनखे अॼु सुबुह ताईं 94,000 माण्हुनि ॾिठो आहे। त इहे जेके अहसास मां अंदरि कढी पंहिंजे जलवे खे चमकाइणु, हर को माण्हू त सैफुद्दीन सैफ कोन थींदो, बिल्कुलु हर को माण्हू शबाब किरानवी कोन थींदो, हर को माण्हू हुसैन अली शाह फाज़लाणी ऐं एकता वारो रईस निज़ामाणी कोन थींदो। उहे माण्हू जेके हुआ उहे नायाब हुआ, पर हाणे अॼोके दौर में असांजो आर्टिस्ट, असांजो फ़नकार ॾींहुं ब ॾींहुं सिखे थो पियो। जेकॾहिं असांजो स्टार लगारी हमराज़ में फ़िरोज़ ख़ान सां सीन करे थो, बिल्कुलु बिल्कुलु, त हुनजी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रेटजी आहे। या रफ़ीक ईसाणी असांजो ॾिसो त सॼी सिंध में थिएटर करे थो पियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हुन केतिरनि ई नवनि फ़नकारनि खे पाण सां गॾु मिलायो आहे, उन्हनि खे ख़र्च पाणी बि मिले थो ऐं फ़नकार सिक्योर आहे। ऐं मूंखे मुर्तज़ा साईंअ खे त रेडियो ते प्रोग्राम कंदे वॾी ख़ुशी थींदी आहे त रेडियो पाक ते हैदराबाद ते प्रोग्राम पिया करियूं। इहा जेका शइ आहे इहा आर्टिस्ट खे वधीक अंदरां मज़बूत करे थी। ऐं असांजी दुआ करियो त नेटफ्लिक्स ते जिते हाणे उर्दू सीरियल्स पाकिस्तान जूं शुरू थियूं आहिनि, उते ॿियनि ॿोलियुनि में बि, सिंधीअ में, पंजाबीअ में, बलोचीअ में, पश्तून में शुरू थियनि ऐं आईंदे 5 सालनि में को 100 खां वधीक अहिड़ा चैनल्स अचनि पिया नेटफ्लिक्स जहिड़ा, त इहा राति मूं ख़बर पड़ी आहे। अच्छा फिदा हुसैन शाह साहब सऊदीअ खां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मिर्ज़त साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बाबा ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अवां ॿुधायो मदीना जी कीअं आहे मौसम? मौसम फर्स्ट क्लास आहे मदीने पाक जी। माशाल्लाह माशाल्लाह। हिन वक़्तु त उहे तमामु परवाज़ूं जेको आहे सो रवां दवां हुयूं ऐं हाजी सगोरा यकीनन उहे मदीना में मौजूदु हूंदा हिन वक़्तु। कीअं माहौल ॾिसो था, कीअं उन्हनि जी मोहबतूं ॾिसो था, कीअं उन्हनि जूं इज़तूं ॾिसो था? बाबा हाजी साहब पहिरीं जहाज़ में निशाने 2 जहाज़ पहुता आहिनि जी। हाजी साहब पहुची चुका आहिनि। बसि इहे मौसम बि सुठी आहे। जी जी, अल्लाह हुननि जो हज क़बूल कंदो। आमीन आमीन। अल्लाह साईं हज में आसानियूं अता फरमाए। तमामु जेके हाजी सगोरा उते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो हज अल्लाह पाक क़बूल फरमाए। ॿियो अवां छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां? मां तव्हांखे चवां थो त महबूब मीर जिते खे भला चवनि थो मुर्तज़ा मजबूरान आहे। जी जी, थैंक यू सो मच। प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ऐं तव्हां हमेशह प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, हमेशह दुआऊं कंदा आहियो। तव्हांजूं दुआऊं जेके आहिनि उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे, ईअं ई दुआऊं कंदा रहो। तमामु जेके बि असांजा हाजी सगोरा उते पहुची चुका आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो डिघो प्रोसेस हूंदो आहे हज जो। हिन पहिरीं जे टाइम में हिन टाइम में थोरो जेकॾहिं डिफरेंस ॾिसिजे त हिन वक़्तु आसानियूं बि तमामु घणियूं आहिनि, पर पूरी दुनिया जा माण्हू जॾहिं उते गॾु थियनि था त उहो हज जी हिकिड़ियूं तमामु घणियूं ॾुखियायूं बि हूंदियूं आहिनि। सो
अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त रब पाक समूरा जेके बि उते माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो हज आसान बि बणाए ऐं रब पाक उन्हनि जो हज क़बूल बि फरमाए। अॻियां वधूं था, असां आर्ट जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं ऐं आर्टिस्ट जी बेसिकली ॻाल्हि करे रहिया हुआसीं। जॾहिं असांजो जेको खितो आहे जिते ख़ुशहाली हूंदी आहे त आर्टिस्ट बि ख़ुशि हूंदो आहे, पर थोरो बि माहौल हेॾां होॾां थींदो आहे त आर्टिस्ट जी ज़िंदगी ते उहो सवालु अची वेंदो आहे। सो जी फिदा हुसैन शाह साहब, आर्टिस्ट पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत कीअं रखी सघे थो? ॾिसो, आर्ट त हुन जे अंदर में हूंदो आहे, ठीकु आहे। इहो बि असांजे पीटीवीअ ते ॾिसो, जे अव्हांखे अव्हां त अञा ॼाप कोन हूंदो, असां उहे ॾिठा ड्रामा नाटक सभा ऐं मिर्ज़ा कलीज बेग जी ज़ीनत, ऐं उन खां पोइ उर्दू ड्रामनि में ग़ज़ल रफ़ीक जेॾी महिल पंहिंजी साड़ी कैरी कंदी हुई त यू कुडंट इमेजिन त तव्हांखे सोनिया गांधी यादि ईंदी हुई या इंडियन एक्ट्रेसिस यादि ईंदियूं हुयूं या भाभी नैयर सुल्ताना ऐं भाभी ज़ेबा उहे यादि ईंदियूं। त इहा जेका सिंधी माण्हूअ जी जेका रफ़्तार आहे, जेका रानाई आहे, स्क्रीन ते पखिड़िजे थी ऐं नंढी स्क्रीन हुई, पर ॾिसो क़ुर्बान जीलानी साहिबु उन दौर में जॾहिं कंहिं छोकिरीअ जो फिल्म में कमु करणु ॾाढो मुश्किल हो, त रत जी रांदि पंहिंजी फिल्म में ग़ज़ला रफ़ीक मरहूमा खे यंग टू ओल्ड कैरेक्टर ॾिनो ऐं उहो उन अज़ीम अदाकारा अहिड़ो सुठो रोल कयो जो अॼु ॾींहं ताईं बि रत जी रांदि खे माण्हू यादि कनि था। पढ़ियल लिखियल माण्हूअ जो ग्राफ ई ॿियो हूंदो आहे, हुनजी जेका ग्रिप थिए थी उहा इंटरनेशनल लेवल पॉइंट ऑफ व्यू खां थिए थी। साईं नूरुल आशारी साहब उस्ताद हुआ न, उनखे ख़बर हुई त सीन में जादू कीअं भरबो। महमूद सिद्दीकी साहब हिकु दफ़ो आऊं ते सेट ते मौजूदु हुउसि, हिकिड़ी उर्दू ड्रामे सीरियल हुई इक़बाल अंसारीअ जी, शकील साहब ऐं महमूद सिद्दीकीअ जो सीन हो, त शकील साहब मूंखे यादि आहे त डायलॉग ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे, हालांकि डायरेक्टर उहा ॻाल्हि कान चई, पर दैट इज़ द प्योर स्ट्रेटजी ऑफ शकील। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे महमूद साहब जे कुल्हनि ते हथ रखिया हीअं। हाणे वरी ॾिसिजो महमूद साहब जो रिएक्शन, महमूद सिद्दीकीअ जो, महमूद सिद्दीकी साहब हीअं करे उहे हथ हटाया ऐं पोइ डायलॉग ॻाल्हायो। जेॾी महिल इक़बाल शाट ओके थियो त इक़बाल अंसारी मथां लही आयो, ताड़ियूं वॼी वियूं सेट ते, छा उहा झटको ॾिनो आहे। त इहे आर्टिस्ट अॼोको ओड़ो ई आहे। असांखे क्लासिक्स जूं ॻाल्हियूं करणु खपनि। मंज़ूर अली ख़ान अञा पैदा कोन थी सघियो आहे, आबदा रूहानी मौसीक़ीअ ॾांहुं वई हली आहे। सनम मारवी ऐं दीबा सहर में उहे गुण आहिनि जे हू अॼु बि जेकॾहिं रोशन आरा बेगम जी बि ठुमरी ॻाइनि या ज़ोराबाई अम्बाला वालीअ जी ठुमरी बि ॻाइनि त वाह वाह। सो क्लासिक्स में मूसीकारनि खे, आर्टिस्टनि खे हाणे त आम माण्हू ॻाए सघे थो, पर जेकॾहिं क्लासिकल टच सां ॻाइबो, उन में राग एमन जो तड़को हुजे त उहा शइ वधीक अव्हांखे अट्रैक्ट करे सघे थी। ईअं ई नेटफ्लिक्स लाइ सीरियल्स करियो ऐं सॼे जग में पंहिंजो नालो करे सघो। इहो बि मां पुछणु चाहींदमि त हाणे ॾिसो न, हर शइ वक़्त सां गॾु चेंज थींदी आहे। पहिरीं जीअं अव्हां चयो त रेडियो ते वेहण बि ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी हुई, त असां जेको आहे सो असांजा उहे लिसनर्स जेके दुनिया जी कुंड कुड़ में मौजूदु आहिनि, जिते जिते मौजूदु आहिनि, उहे असांजो आवाज़ु ॿुधंदा, आवाज़ जे ज़रिए हिकिड़ी पहचान हूंदी हुई
आवाज़ जे ज़रिए माण्हू पंहिंजी सुञाणपूं ठाहींदा हुआ, पंहिंजा प्रोफाइल ठाहींदा हुआ ऐं ॾाढो अॻियां ताईं उहे वधिया बि। उन खां पोइ हिकिड़ो वक़्तु आयो त आवाज़ जी दुनिया खां तव्हां हिन स्क्रीन ते बि अचो, तव्हांखे माण्हू ॾिसनि बि। जी बिल्कुलु। उन खां पोइ वरी जेको आहे सो फिल्म्स ऐं हिन वक़्तु जेको जीअं तव्हां नेटफ्लिक्स जी ॻाल्हि कयो था, पर मां पॉडकास्ट जी बि ॻाल्हि करणु चाहींदमि। हींअर पॉडकास्ट खे बि तमामु घणो जेको आहे सो ॿुधो वञे पियो, दुनिया में ॾिठो वञे पियो। तव्हां इहे जेके तब्दीलियूं अचनि थियूं उन्हनि खे कीअं ॾिसो था? ॾिसो, पॉडकास्ट सुठो सिलसिलो आहे। मज़े जहिड़ी ॻाल्हि त उन ते उहे इशूज़, उहे मौज़ू ॻाल्हियुनि अंदरि आंदा वञनि था जिन खे असां वटि आम तौर ते डिस्कस नथो कयो वञे। हा, ऐं माण्हूअ जी अॻियां जेको वञे माण्हू वेठो आहे उन जी शख़्सियत ॾाढी वाउखी थी थिए, हू खुली ॻाल्हाए थो ऐं सभिनी पंहिंजे नंढी उमिरि में माशाअल्लाह गोल्ड मेडल कटे चुकी आहे। इहे सभु शयूं ऐं इहे ॾाढी सोशल ऐं समाजी शख़्सियत आहे। ऐं असांजूं नियाणियूं, असांजूं औरतूं जॾहिं वुमेन ऑफ सब्सटेंस जो टैग खणी उनखे बाक़ाइदे कंसीव करे पंहिंजे ज़हन में इहा निकिरंदियूं त पोइ इहा जेका हिकिड़ी फ़नकार हुजे या आम माण्हू हुजे, पर अवी पंहिंजी ज़ात खे, पंहिंजी शख़्सियत खे, पंहिंजे शख़्सी सैर खे वधीक चमकायो, ब्राइटन कयो। बिल्कुलु ज़बरदस्त। जी लाइव कॉलर आहिनि, हुननि खे शामिल कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? सैयद गुलाम हुसैन शाह, मुलाक़ात तयारी। जी गुलाम हुसैन शाह साहब, तव्हांखे अदा भली कार चऊं था। ऐं ख़ुशि लॻा पिया आहियो? ठीकु आहियो? महिमाननि सां ॻाल्हाइजे भला 2 मिंट। जी जी जी, तव्हां ॿुधायो प्रोग्राम कीअं लॻे पियो तव्हांखे? जी, प्रोग्राम जे हवाले सां मां पुछणु चाहींदमि, हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे? अल्लाह, प्रोग्राम तो मेहरान जा सब बेहतरीन प्रोग्राम आहिनि, तमामु सुठा प्रोग्राम आहिनि। महिरबानी तव्हांजी। बेहतरीन तमामु सुठा दिलचस्प प्रोग्राम आहिनि, महिरबानी। जी फिदा हुसैन शाह साहब तव्हांखे ॿुधनि पिया? तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था, को सवाल आहे त तव्हां ज़रूरु पुछी सघो। महिरबानी। अल्लाह जा एहसान, महिरबानी। तव्हांजो दुआऊं। सैयद गुलाम हुसैन शाह। जी हाँ, ठीक है दीदी, मेहरबानी। अल्लाह खुश रखे। ओके ओके जी, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अव्हां जे लाइ दुआऊं घुरनि पिया, अव्हांखे दुआ ॾियनि पिया। ऐं इहो फीडबैक हूंदो आहे ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो फीडबैक जॾहिं असांखे मिलंदो आहे त बिल्कुलु। मेरे ख्याल में कुछ और भी कहना चाह रहे थे लेकिन नेटवर्क की वजह से हाँ, थोड़ा आवाज़ की थोड़ी बहुत प्रॉब्लम हो जाती है। अच्छा, तमामु जेके असांजा व्यूवर्स जेके हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, प्रोग्राम लाइव हले पियो ऐं तव्हां बि नंबर डायल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। तव्हांजी फ़ोन कॉल ज़रूरु प्रोग्राम में खणणु चाहींदासीं। सभिनी वञ तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। असां जॾहिं यूथ की ॻाल्हि कयूं था, असां जॾहिं टैलेंट की ॻाल्हि कयूं था, सभिनी आप क्या समझती हैं कि हमारे लोगों में ऐसा खमीर मौजूद है, इस मिट्टी में ऐसा खमीर मौजूद है कि उनको सिर्फ कुछ फैसिलिटीज़ की ज़रूरत होती है, बाकी वो खुद को चमका के दुनिया को बताएंगे कि हम क्या हैं? ये भी बात काफ़ी हद तक ठीक है आपकी, लेकिन ये कुछ चीज़ें ताहिरा, मेरा ये मानना है कि गॉड गिफ्टेड होती हैं। ठीक है ना, आपके पास स्किल्स भी हैं, आपके पास बहुत टैलेंट है, लेकिन सम टाइम ऐसा होता है कि उस इंसान को खुद नहीं पता होता कि मेरे अंदर ये टैलेंट मौजूद है। फिर थोड़ा सा जब हालात के अप एंड डाउन्स आते हैं तो उसे फिर पता चलता है कि मेरे अंदर ये चीज़ थी। तो कहते हैं ना कि किसी को अगर आपने पहचानना है तो उसके लिए सबसे पहले अपनी ज़ात से मुलाकात बहुत ज़रूरी है। बिल्कुल, जब आपकी खुद से मुलाकात होती है, और ये एक वो चैलेंजिंग टाइम होता है जो हर एक इंसान की लाइफ में आता है। सबीन जावेद जो आज सबीन जावेद है, आज से कुछ साल पहले जाए ये वो सबीन जावेद नहीं थी, क्योंकि मुझे पता ही नहीं था कि मेरे अंदर क्या क्वालिटीज़ हैं, मेरे अंदर क्या हिडन टैलेंट है, या ये मैं क्या कर सकती हूँ। ये आगे जाके जब चैलेंजिंग पीरियड आया लाइफ में, एक ऐसा चैलेंजिंग पॉइंट होता है, एज ए टोल्ड यू कि आई हैव स्टार्टेड माय वर्क इन कोविड-19, तो ये वहाँ से क्रिएशन का एक आगाज़ शुरू हुआ। तो मुझे पता चला कुछ आगे चल के मैं ये भी कर सकती हूँ, फिर आगे चल के मैं तो ये भी कर सकती हूँ, मेरे अंदर ये भी क्वालिटी है। यानी कि अल्लाह ताला ने हर एक इंसान में एक कुछ ना कुछ कमालात रखे हैं। कोई आर्टिस्ट बहुत अच्छा है, जैसे कि मेरे भाई बहुत अच्छा काम कर रहे हैं अभी, ठीक है ना, इसी तरह से आर्टिस्टों की बात हो रही है। तो ये तमाम चीज़ें एक आर्ट होती हैं। बिल्कुल, एक ये तमाम चीज़ें गॉड गिफ्टेड भी होती हैं, और बाज़ दफ़ा ऐसा होता है
कि अगर हमारे अंदर नहीं भी होती तो हम लोगों को देखकर उनसे मुतासिर होते हैं, और मुतासिर होकर हम ये चाहते हैं कि नहीं यार, अगर इसके अंदर ये क्वालिटी है कि ये कर सकता तो व्हाई नॉट आई एम, व्हाई नॉट मी, हाँ मैं भी तो कर सकता हूँ ना, या मैं भी कर सकती हूँ। तो हम उन जैसा बनने की कोशिश करते हैं। सम टाइम ऐसा भी होता है। तो ये हमारी यूथ के भी डिफरेंट कैटेगरीज हैं। कुछ जो है वो ये कह लें कि बाय बर्थ टैलेंटेड हैं, गॉड गिफ्टेड, उन पर अल्लाह का बड़ा करम है। और कुछ हमारी ऐसी यूथ है कि वो इतनी ज़्यादा मतलब शार्प है, इतनी ज़्यादा बेस्ट ऑब्जर्वर है कि वो देखकर ऑब्जर्व करती है और देखकर सीखती है। बिल्कुल। और ये दिस इज द टाइम ऑफ सोशल मीडिया कि आप सोशल मीडिया पर बैठकर आपने देखा होगा कि यहाँ पर हमारी ऐसी फीमेल्स जो कि स्पेशली हमारी इंटरनल्स, अगर आप सिंध में जाएं, अल्लाह ने सिंध को बहुत नवाजा है, बहुत अल्लाह ने जो है ना इस पे करम किया है। तो अब वो कैसे अपने टैलेंट को बाहर लेकर आ रहे हैं? यूट्यूब के ज़रिए, फेसबुक चैनल्स के ज़रिए, उन्होंने अपने पेजेस भी बनाए, वहाँ से ना सिर्फ वो ख़ुद को ग्रूम कर रहे हैं बल्कि वो उस पर अर्निंग भी कर रहे हैं। बिल्कुल बिल्कुल। तो ये तमाम चीज़ें आप देखें ना, उनमें थी लेकिन उन्हें पता नहीं था। सोशल मीडिया देखा, उन्हें पता चला कि नहीं यार ऐसा भी हो रहा है, मैं अपने टैलेंट को यहाँ पर लाके यूटिलाइज कर सकता हूँ, बिल्कुल। मैं यहाँ पर ये चीज़ें डिलीवर कर सकता हूँ या कर सकती हूँ, मैं इस चीज़ को रिप्रेजेंट कर सकता हूँ या कर सकती हूँ, और ये वो कर रहे हैं। तो देखिए ना, मतलब ये तमाम चीज़ें उनमें थी लेकिन उन्होंने खुद को पहचाना। बड़ी खूबसूरत आपने, सच में बड़ी खूबसूरत आपने बात की है। असां जॾहिं एंटरप्रेन्योरशिप जी ॻाल्हि कंदा आहियूं, बिज़नेस जी ॻाल्हि कंदा आहियूं, स्टार्टिंग जी ॻाल्हि कंदा आहियूं, बिज़नेस स्टार्ट कीअं कजे, बिज़नेस खे कीअं वधाइजे, सभु शयूं घर में मौजूदु हूंदियूं आहिनि। उहा औरत जेका हिन वक़्तु घर में मौजूदु आहे, तव्हां जो एप्लिक वर्क सुठो आहे, तव्हां भर्थ सुठे तरीक़े सां करे सघो थियूं। बिल्कुल। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि खे शामिल कयूं था, पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बिलावल बात कर रहा हूँ कराची से। जी बिलावल, मैं आपको वेलकम कहती हूँ। भाई आप कैसे हैं? ठीक हैं? बिल्कुल बिल्कुल, मैं पहली बार ये मेहरान चैनल देख रहा हूँ, बहुत मजा आया, बहुत जो है बहुत वीआईपी प्रोग्राम आप लोगों के चल रहे हैं। बहुत शुक्रिया। कराची के किस इलाके से बात कर रहे हैं आप? मैं मलिर से बात कर रहा हूँ, मलिर 15 से। जी, कराची का मौसम भी बताएं, कैसा मौसम है कराची का? फिलहाल तो नॉर्मल मौसम है और तकरीबन हवाएं चल रही है वीआईपी। नॉर्मल मौसम तो नहीं है, गर्मी बहुत ज्यादा है। आप घर में बैठ के कह रहे हैं नॉर्मल मौसम है, मुझे लगता है आप घर से कम बाहर निकलते हैं। नहीं, नॉर्मल मतलब ये है ना कि समुद्री हवाएं चल रही है ना, इसी वजह से थोड़ा सा महसूस नहीं हो रही। सही सही। प्रोग्राम के लिए क्या कहना चाहेंगे? प्रोग्राम तो मैं पहली बार चैनल देख रहा हूँ और पहली बार जो प्रोग्राम देख रहा है, लेकिन बहुत मजा आया कि जो ना प्रोग्राम। बहुत शुक्रिया प्रोग्राम में आप शामिल हुए, आपके कमेंट्स बहुत अच्छे लगे मुझे। प्रोग्राम की तरफ अॻियां वधणु चाहींदासीं। अच्छा, घर में जेके माण्हू मौजूदु आहिनि उनखे लॻंदो आहे नॉर्मल मौसम आहे, घर खां ॿाहिरि निकिरिजे त पोइ ख़बर पवे थी त मौसम जी छा सूरत हाल आहे। अच्छा, जेके औरतूं घरनि में मौजूदु आहिनि, अवां जेकॾहिं एप्लिक वर्क सुठो आहे, जेके पाण टुक जो कमु चवंदा आहियूं, उन खां अलावा हुरमुचो हूंदो आहे, उन खां अलावा मुको, ऐं ॾाढा सुठा हिकिड़ा सिंधी जेको आहे न भर्थ थींदा आहिनि। अवां जेकॾहिं घर में कमु कयो पिया ऐं अवां उहो किथे ॿिए हंधि सेल कयो पिया त में बि घटि अव्हांखे उहो नाणो मिलंदो हुजे, पैसो घटि मिलंदो हुजे। पर हिन वक़्त में तव्हां जेकॾहिं कंहिं सोशल अकाउंट ते पेज ठाहे छॾंदा, उहो फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे, या जीअं फिदा हुसैन शाह साहिबु अक्सर टिकटॉक जी ॻाल्हि कंदा आहिनि, त नंढियूं नंढियूं क्लिप्स जेकॾहिं तव्हां उते रखंदव त तव्हां सुठे तरीक़े सां घर में वेही करे बिज़नेस करे सघो था। उनजे लाइ ज़रूरी आहे त घर में को हिकिड़ो अहिड़ो फ़र्द, का अव्हांजी न्याणी जेका एजुकेटेड हुजे, पढ़ियल हुजनि, त उहे उन्हनि तमामु प्लेटफॉर्म्स खे बि अप टू डेट रखंदा अचनि, उते तव्हांजो जेके बि नओं कमु हुजे उन ते रखंदा अचनि। इन सां तव्हांजो वधीक बिज़नेस सुठो थी सघे थो। स्टार्टिंग में थोरो मुश्किल हूंदो डेफिनेटली, पर हिन सां तव्हांजो कमु वधीक सुहिणे तरीक़े सां तव्हां करे सघो था, नाणो तव्हां सुठे तरीक़े सां कमाए सघो था। अच्छा, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ॿुधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं हिन वक़्तु ज़ूम जे थ्रू मूंसां गॾु उहा शख़्सियत मौजूदु आहे जंहिंखे अव्हां हमेशह सुबुह जे पहर में मॉर्निंग शो में ॾिठो आहे, ऐं उन्हनि जो आवाज़ जॾहिं समूरी सिंध ॿुधे थी त समूरी सिंध जी जेका सुबुह आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत बणिजे थी। मॉर्निंग प्रोग्राम जा किंग जेकॾहिं मां उन्हनि खे चवां त इहो चवणु को वधाउ न हूंदो, अव्हां बिल्कुलु सम्झी विया हूंदा। सजाद सुहाग साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवणु चाहींदमि इन शेर सां त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज,
कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार जी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अव्हां? ठीकु आहियो भाईजान? वालेकुम अस्सलाम भाईजान। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे सलाम, फिदा साहब खे सलाम, सभिनी दोस्तनि खे सलाम जेके ॿुधनि था ॾिसनि था, उन्हनि सभिनी खे मुंहिंजो सिक भरियो सलाम। थैंक यू वेरी मच भाईजान फॉर हैविंग मी। सलाम जी, मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां सां किथे बि कनेक्ट थियूं था ऐं तव्हां माशाल्लाह माशाल्लाह असांजी सिंधी मीडिया में उहे पर्सन आहियो जेके हिकु प्लेटफॉर्म ते तमामु सिंधी आर्टिस्ट खे खणी अचो था, तमामु होस्ट एंकर पर्सन्स जेके बि जिथे बि पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि, उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते वठी अचणु मां सम्झां थी ॾाढो वॾो हिकिड़ो कमु हूंदो आहे, हिकिड़ो वॾो इनिशिएटिव आहे जेको माशाल्लाह सां माशाल्लाह जंहिंजो सहरो अव्हांजे सिर ते सजायल आहे, द मीडिया फोरम। यस, मां हुन जे हवाले सां ई ॻाल्हाइणु चाहींदमि भाईजान, इहो ख़्यालु कीअं पैदा थियो? एक्चुअली राफ़िदा भाउ वेठो आहे, चयो मां जवेर सवेर तव्हांजो प्रोग्राम ॾिठो पिए त मां पंहिंजी मिसिस खे चयो त असां वटि जॾहिं अख़बार में केरु लिखंदो हुयो न त ॾाढो सुठो लिखंदो, पर जॾहिं फिदा भाउ लिखंदो हुयो त जेका हुनजी नज़ाकत हूंदी हुई, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़, उनजी लिखड़ियुनि मां असांखे महसूसु थींदो। जीअं सवेर तव्हांखे अदा फिदा ॿुधायो त जॾहिं उन्हनि साड़ी पकड़ींदी त हुनजो अंदाज़ कहिड़ो हूंदो। त अहिड़ा जेके दोस्त जेके मुख़्तलिफ़ चैनल्स ते सुठो कमु कंदा रहिया, सुठो उन्हनि जो हिकिड़ो वर्ताव रहियो। असां वटि केतिरा सिंधी चैनल्स आहिनि, सभई सुठा आहिनि ऐं सभिनी खे ऑन कयूं था असां, पर को प्लेटफॉर्म अहिड़ो न हुयो जिथे असां मॉर्निंग शो होस्ट हुजे, न्यूज़ कास्टर्स हुजनि, एंकर पर्सन्स हुजनि, होस्ट हुजनि प्रोग्राम जा, त उनखे कंहिं हिकु जाइ ते गॾु करण जो थोरो ख़्यालु आयो, सोचियोसीं त गॾु कजे ऐं न सिर्फ़ु गॾिजण जो नालो हुजे पर उन सां गॾोगॾु उन्हनि जी ट्रेनिंग हुजे, उन्हनि जी गेट टुगेदर हुजे, उन्हनि जी एक्सपोजर ट्रिप्स हुजनि, आइडियाज़ ते कमु कजे, ख़ैर जो कमु कजे ऐं जेके बि मीडिया ते कमु कंदड़ असांजा दोस्त आहिनि ख़ासि तौर ते, इवन डेस्क ते जेके वेठा आहिनि पिया, त उन्हनि खे को त प्लेटफॉर्म अहिड़ो ॾिजे जिते पाण सभु गॾिजूं, पंहिंजा, पंहिंजे ॿारनि जा, पंहिंजे सिहत जा, पंहिंजे अॻियां वधण जा के रस्ता खोलण जी कोशिशि कयूं। इन करे त मीडिया फोरम जो ख़्यालु तव्हां असां सभिनी जो गॾियल ख़्यालु आहे त अहिड़ो प्लेटफॉर्म हुजणु खपे जेके हाणे पाण शुरू करे चुका आहियूं ऐं बसि तव्हांजी दुआ साथ खपे त इंशाअल्लाह ताला अॻियां वधंदो रहंदो। इंशाअल्लाह होपफुली त पाण सभु मिली करे अव्हांजी सरबराही में कुझु सुठो, चवंदा आहिनि न त दरिया तमामु वॾो हूंदो आहे पर हिकु बूंद जेको आहे, हिकिड़ो फुड़ो बि जेको आहे न उहो हर फुड़ो क़ीमती हूंदो आहे। सो पाण सभु जेको आहे सो हिकु हिकु फुड़े जीअं आहियूं, मिली करे उहो तलाउ जॾहिं थींदो आहे त पोइ यकीनन पाणी पंहिंजो रस्तो पाण ई तयारु कंदो आहे। अच्छा सजाद भाईजान, मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त इहा जेका मौजूदा सूरत हाल आहे, सवाल त खोड़ सारा आहिनि पर मां नंढड़ो सवाल तव्हां खां करणु चाहींदमि त तालीम जा तमामु घणा मसइला हिन साइड जेको आहे सो असां जंगी सूरत हाल ऐं माण्हुनि जी एक्साइटमेंट, उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं एक्साइटमेंट हूंदी आहे, जोश हूंदो आहे, जज़्बो हूंदो आहे, उन खां पोइ सूर ॾुख अहंज बि हूंदा आहिनि। तमामु सूरत हाल खे तव्हां एज़ अ होस्ट, एज़ एन एंकर पर्सन कीअं ॾिसो था? एक्चुअली भैया ॾिसो, असांजे मुल्क जा हालात हमेशह ईअं लुॾंदा लमंदा रहिया आहिनि। असां जॾहिं प्रोग्राम कंदा हुआसीं त ईअं एजुकेशन जे हवाले सां परेशानियूं हमेशह रहंदियूं हुयूं, पर मुल्क जा हालात हुजनि, वाक़ियात हुजनि, तालीम सभिनी खां पहिरीं आहे, ज़रूरी आहे ऐं पढ़ियल लिखियल ज़ख़ेज़ ज़हन ई मुल्क खे तब्दील करण में अॻियां अॻियां हूंदा आहिनि। दुनिया जा जेतिरा बि मुल्क आहिनि उनमें जेके उनजी कामयाबी जो राज़ असां ॾिसूं, उनजो राज़ हमेशह इहो असां ॿुधो पढ़ियो ॾिठो वियो त हिकु त पढ़ियल लिखियल ज़ख़ेज़ ज़हन ऐं उन सां गॾोगॾु रिसर्च जेका आहे सा कामयाबी हमेशह रही आहे। त असां चवंदा आहियूं त इहो असां वटि तालीम जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, या जेके बि उसरंदड़ मसइला आहिनि या जेके ऑलरेडी मौजूदा मसइला आहिनि, इहे त मसइला आहिनि, इन्हनि जा हल कहिड़ा आहिनि। असां हल जी तरफ़ जॾहिं सोचणु शुरू कंदासीं ऐं मथां मिलाइणु शुरू कंदासीं त यकीनन असां वटि हल अची वेंदा, के न के हल ज़रूरु अची वेंदा। तो इहो मसइलो आहे पर इहो इन जो हल बि ज़ाहिर हूंदो ऐं उहो हल तव्हां असां सभिनी खे गॾिजी कढणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। मसइलो आहे त पोइ उनजो हल बि ज़रूरु आहे, सिर्फ़ु हुनखे असांखे न ॻोल्हण जी ज़रूरत हूंदी आहे। अच्छा, द मीडिया फोरम जो बेसिकली जेको मक़सदु आहे उनखे कीअं बयानु कंदव सुबुह मेहरान प्रोग्राम में? जी भैया, ॾाढो सुठो सवाल कयो तव्हां। काफ़ी दोस्त असांजा हींअर ॾिसंदा हूंदा, मीडिया सां रिलेटेड दोस्त बि असांजा ॾिसंदा हूंदा। मां इहो चवणु ज़रूरु चाहींदुसि त असां वटि इवन आउं जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे 23 साल थिया आहिनि मीडिया ते कमु कंदे। ईअं मूंसां गॾु काफ़ी सारा अहिड़ा दोस्त हूंदा, भेनर हूंदियूं, भाउर हूंदा जेके ख़बरूं पढ़ंदा हूंदा, जेके प्रोग्राम कंदा हूंदा, जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट्स कंदा हूंदा।
मुंहिंजे ख्याल में 5 खां 10% अहिड़ा आहिनि जंहिं वटि मैस कम्युनिकेशन जी डिग्री हूंदी या ट्रेनिंग हूंदी। बिल्कुलु ठीकु आहे, बाक़ी सभिनी वटि एक्सपीरियंस आहे। त असां मीडिया फोरम जे हवाले सां इहो था चऊं त मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी सां हाणे असांजी जीअं ॻाल्हि ॿोल्हि हले थी उहा काफ़ी मेच्योर थी वई आहे, त असांखे अहिड़ा सेशन्स कयूं जंहिंमें असां वटि डिग्रीज़ हुजनि। असां वटि एक्सपीरियंस त आहे पर असांखे डिग्रीज़ बि खपनि। त इन लाइ अरोड़ यूनिवर्सिटी आहे, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी सां ॻाल्हियूं हलनि थियूं, पर बेनज़ीर यूनिवर्सिटी सां बि असांजो MOU तक तयारु थी वियो आहे त कुझु सेशन्स असां कयूं जंहिंमें एसोसिएट जी डिग्री ॾियनि या डिप्लोमा जी डिग्री ॾियनि। ऐं काफ़ी मुल्कनि में जीअं माण्हुनि जो कमु हूंदो आहे, पोरियो हूंदो आहे पंहिंजी फील्ड में, उनखे एज़ाज़ी डिग्री बि ॾिनी वेंदी आहे। ऐं दुनिया काफ़ी सिर्फ़ु लफ़ाज़ी तौर खां हाणे हटी चुकी आहे। दुनिया खे तव्हांजो डॉक्यूमेंट खपे, दुनिया वटि तव्हांजी जेका बि क्रेडिबिलिटी आहे, जेका बि तव्हांजो सर्विंग रही आहे पंहिंजी सोसाइटी जे लाइ, पर उहा डॉक्यूमेंट किथे आहे। इन करे पाण मीडिया फोरम जे तरफ़ पारां कोशिशि कयूं पिया त पंहिंजे दोस्तनि खे रजिस्टर कराए डॉक्यूमेंट कयूं। उन सां गॾोगॾु तव्हांखे यादि हूंदो भाईजान, तव्हां मूं सां गॾु हलियो त असां वियासीं थरकोल जे विज़िट ते। बिल्कुलु तव्हां उते पाण ॾिठो त हिकु त असां मीडिया फोरम में जेका असां वटि पहिरीं जेका प्रायोरिटी आहे सा आहे रेस्पेक्ट। बिल्कुलु इज़त ते को बि कंप्रोमाइज़ न आहे, पंहिंजे भरम ते को कंप्रोमाइज़ न आहे, पंहिंजे मुख़्तलिफ़ हुजण जी हिकिड़ी रेस्पेक्ट हुजणु खपे ऐं अॻियां वधणु ऐं सिखणु। असां थरकोल में हलियासीं, ॾिठोसीं त कीअं उते कमु पियो हले, कीअं कोयले मां बिजली पैदा पई थिए, छा सर्कमटेंसिस आहिनि, ग्राउंड रियलिटीज़ कहिड़ियूं आहिनि। इहे जेसीं ताईं असांजे मीडिया पर्सन खे पर्सनली ऑब्ज़र्वेशन्स न हूंदियूं या पर्सनली जेको ऑब्ज़र्व न कंदो तेसीं ताईं उहो बयानु न करे सघंदो पंहिंजे चैनल ते, पंहिंजे अख़बार में, पंहिंजे मीडिया या सोशल मीडिया ते। त उन में असांजी इहा कोशिशि रही तो पाण अचे, पाण ॾिसे, मुशाहिदो करे ऐं ओपन जेको वणे सो लिखे, पर एटलीस्ट उनखे पंहिंजो ज़ाती तजुर्बो त हुजे। बिल्कुलु हाणे असां वेरी सून, हाणे आउं डेट हिते अनाउंस कोन थो कयां, पर असां जीअं हाणे सिंध जुडिशियल अकेडमी जेका हमेशह जजिस खे ट्रेनिंग कराईंदी आहे, वॾनि वॾनि इदारनि खे ट्रेनिंग कराईंदी आहे, असां उनखे रिक्वेस्ट कईसीं त जीअं डिफेमेशन आहे या वर्क हैरेसमेंट आहे, असांजा भाउर असांजा भेनर कंहिं जाइ ते कमु कनि था पर उनखे पंहिंजे हक़नि जी चङी तरह न सिर्फ़ु ख़बर हुजे पर ट्रेनिंग बि उन्हनि जी थियल हुजे। तव्हां असां प्रोग्राम त कंदा आहियूं वर्क हैरेसमेंट ते, पर उनजा एक्चुअल फैक्ट्स छा हुजणु खपनि उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। मीडिया चैलेंजिस कहिड़ा आहिनि, जुडिशरी खे, असां मीडिया वारनि खे, आम सोसाइटी खे कीअं हिक ॿिए सां कनेक्ट कजे। ऐं अॼुकल्ह जीअं तव्हां ॾिठो हिन जंगी हालात में जेका फेक न्यूज़ हिकिड़ी हली पए, हा बिल्कुलु बिल्कुलु, मिस इंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन, मैल इंफॉर्मेशन जेके पाण चऊं था। जी एग्जैक्टली, त इहा क्रेडिबिलिटी कीअं ठाहिजे सोशल मीडिया ते या पंहिंजे मीडिया जे पंहिंजे प्रोग्राम्स जे हवाले सां, त का बि अहिड़ी ॻाल्हि ऑन एयर न कजे जेका ऑथेंटिक न हुजे। एग्जैक्टली त असां मीडिया फोरम जे हवाले सां इन ते बि कोशिशि कयूं था त पंहिंजे दोस्तनि जी हिक ॿिए जी असां ट्रेनिंग ऐं सलाह कयूं त जेका सची ख़बर हुजे, जंहिंमां सोसाइटी खे फ़ाइदो थिए, 4 माण्हू जॾहिं ॾिसनि त को हुनजो इम्पैक्ट हुजे, को फुटप्रिंट्स अहिड़ा छॾियूं ताकी जीअं असांखां पोइ जेके ईंदड़ दोस्त, असांजा भाउर, असांजी भेनर न सिर्फ़ु मीडिया ते बल्कि हिन मीडिया खे ॾिसंदड़ जेके बि असांजा ज़हन आहिनि उहे बि थोरो घणो अॻियां वधण जी कोशिशि कनि त उन्हनि जे लाइ राह हमवार त हुजे भईजान। बिल्कुलु, माशाल्लाह माशाल्लाह भाईजान, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु कयो आहे। आई न्यू इट त इलाही सुठा विजन्स मौजूदु आहिनि। ऐं मां सिर्फ़ु इहो हिकिड़ो क्वेश्चन सिंपल करणु चाहींदमि अव्हां खां त असांजा तमामु जेके आर्टिस्ट आहिनि, द मीडिया फॉर्म उन्हनि जे लाइ ओपन इन्विटेशन हिकिड़ो रखे थो त तमामु आर्टिस्ट तव्हां प्लीज़ इहो सभिनीनि जे लाइ क्लियर कंदा हलो त अव्हीं सभु पार्ट बणिजी सघो था। द मीडिया फॉर्म अव्हांजो ई प्लेटफॉर्म आहे। जी भाईजान, बिल्कुलु। असांजो ॾिसो हींअर असां स्टेप बाय स्टेप वधूं था, हिकदमि रश करे पोइ जेके मुंहुं न ॾेई सघूं, जंहिंसां असां डील न करे सघूं त पोइ शायदि असां हुन क़ाबिल न रहंदासीं जो असां सभिनी खे एड्रेस करे सघूं। असां स्टेप बाय स्टेप वधूं था। हाणे कल्ह असांजी मिनिस्टर कल्चर सां मीटिंग थी, असां हुन ते कुझु मुद्दा रखियासीं त जेके असांजा आर्टिस्ट उन्हनि जे घटि में घटि सिहत जो त ख़्यालु रखियो थो वञे या त उनखे त कार्ड ॾिनो वञे त जिते मिनिस्टर हेल्थ चयो त दादा जेकॾहिं कार्ड ॾियूं था त उनखे यूज़ करणु किथे किथे कार्ड में इशू आहिनि या छा वट एवर, त असां कोशिशि आहे त असां हुनजी ज़ाती तौर ते सिधी सां हेल्प कयूं, सपोर्ट कयूं या उनखे देखभाल कयूं, सार संभाल लऊं। हिकिड़ो त उन ते असांजी ॻाल्हियूं हलनि थियूं त उनजो अहिड़ो मैकेनिज़म जोड़िजे जो उनखे बार बार कल्चर डिपार्टमेंट खे रिक्वेस्ट न करणु खपे त भई असांजो फलाणो आर्टिस्ट बीमार आहे, हुनजी सार लहो, हुनजे बसि परगोर लहो, फौरन कयो। हिकिड़ो ऑटोमेटिक हुजे, हुन आर्टिस्ट खे हिकिड़ो पंहिंजो भरम हुजे त यार
मूंखे खामखा अख़बार जी ज़ीनत नाहे बणो जॾहिं मूंखे को मुंहिंजी फैमिली खे कोई इशू आहे हॉस्पिटल वञे पंहिंजो इलाज कराए ऐं पंहिंजो हलियो वञे हुन वटि ऑलरेडी उहा फैसिलिटी हुजे जंहिंजो हू पाण हक़दार आहे उनजो राइट आहे पंहिंजे असांजे टैक्स जे पैसनि मां। ॿियो असां कल्ह असां पंहिंजे कल्चर मिनिस्टर खे इहो बि चयोसीं त जेके बि असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा ॿार या त गवर्नमेंट स्कूल में पढ़नि था त वेल एंड गुड, जेकॾहिं प्राइवेट स्कूल में पढ़नि था त तव्हांखे बि एजुकेशन जो एक्सपीरियंस आहे भाईजान, मूंखे बि आहे त असां पाण हिकिड़ा स्कूल ओनर्स बि आहियूं त हिकिड़ो कुझु परसेंटेज हूंदो आहे जंहिंमें ॿारनि जो डिस्काउंट हूंदो आहे, फ्री ऑफ कॉस्ट ॿारनि खे पढ़ाइणो हूंदो आहे हर प्राइवेट स्कूल खे। बिल्कुलु बिल्कुलु असांजो आहे त असांखे उहा कोटा ॾिनी वञे जंहिंमें असांजे न्यूज़ कास्टर्स जा, असांजे मेज़बाननि जा, असांजे मीडिया जे कमु कंदड़ दोस्तनि जे ॿारनि खे प्रॉपर तरीक़े सां डिस्काउंट मिले ऐं उहे इन लिस्ट हुजनि बिल्कुलु ताकी उन्हनि जे नालनि ते जेको उन्हनि जे ॿारनि जो हक़ आहे उहो कंहिं ॿिए खे न मिले। बहितरीन बहितरीन। उहे पोइ ॿिया ऑफिसर्स या के ॿिया अहिड़ा जुगाड़ी माण्हू अची करे पंहिंजनि ॿारनि जा डिस्काउंट वठनि ऐं जेके हक़दार हुजनि जंहिंजा ॿार डिज़र्व कनि ऐं उनजा ॿार रहिजी वञनि ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए बि न सघनि सिर्फ़ु इन करे त महांगा स्कूल आहिनि, महांगियूं फीसिस आहिनि, त हिकिड़ो अहिड़ो मैकेनिज़म जोड़ण जी कोशिशि कयूं पिया ताकी असांजे मीडिया जे दोस्तनि जे ॿारनि खे सुठी तालीम ऐं डिस्काउंटेड हुजे। मुंहिंजो त आहे त प्राइवेट स्कूल में असां फ्री वठूं पर फ्री न बि वठूं त एटलीस्ट असां 50% डिस्काउंट वठूं। तमामु बहितरीन पॉइंट्स। अच्छा, उन खां अलावा ॿी कोई अहिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका मीटिंग में तव्हां जो डिस्कशन में रही हुजे उहा करणु चाहियो त प्लीज़। जी जी, मां ॿियो हुन सां गॾु असांजी ॻाल्हि इहा बि रही भाईजान त असां वटि जेको ही मीडिया फोरम आहे इन में सभु मीडिया इन्फ्लुएंसर्स आहिनि जंहिंजो पंहिंजो पंहिंजो फेसबुक पेज आहे, इंस्टा ते हुजे, सोशल मीडिया जी सरगर्मी आहे, पंहिंजे चैनल ते प्रोग्राम कंदड़ आहिनि। त असांजा जेके ही तारीख़ी माग आहिनि इन ते छा कमकार थियो आहे, गवर्नमेंट छा कयो आहे, छा करणु खपे, असांजो पोइ जीअं दरिया ते धाड़े वारो हुयो या केनालनि वारो इशू रहियो, असांजो कारूंझर वारो इशू रहियो, गोरख वारो इशू रहियो, कींझर ते छा थियणु खपे, असांजे साहिली पट्टी ते कहिड़ा कहिड़ा स्पॉट हुजणु खपनि, उनजी कहिड़े तरीक़े सां मालिकी करणु खपे, पोइ उनजो सुठो इमेज कीअं असां पूरी दुनिया ते पहुचायूं ताकी असां दुनिया पूरी टूरिज़म ते थी हले भाईजान। असांजे टूरिज़म खे अॻियां वधाइण जी ज़रूरत आहे कि तव्हां असां गवर्नमेंट कहिड़े तरीक़े सां पंहिंजे इदारनि जी न सिर्फ़ु मालिकी कयूं पर उनजो सही रुख तस्वीर दुनिया खे ॾेखारियूं त असांजा ही तारीख़ी माग आहिनि, हिन तारीख़ी मागनि सां छा अगरि वेसा घाती थी आहे त उन ते बि सही रिपोर्टिंग, सही डॉक्यूमेंट्री, सही फिल्म बंदी थियणु खपे, सही वीलॉग्स ठाहिणु खपनि ऐं जेकॾहिं उहे सुठा आहिनि ऐं दुनिया ते उन्हनि जी ख़बर नाहे त पाण मीडिया फोरम जे प्लेटफॉर्म तां, पंहिंजे सभिनी मीडिया चैनल्स तां, अख़बारुनि तां उनजी सही तस्वीर पूरी दुनिया खे ॾेखारियूं त पाण पुरअमन आहियूं, पाण सुखिया सताबा माण्हू रहियासीं। सॉरी त इन जो सुठो रुख ॾियण जी पाण कोशिशि कयूं वञूं पिया। माशाल्लाह जी माशाल्लाह, विजन्स इलाही सुठा आहिनि। होपफुली त पाण जेको आहे सो हिकु सुठी स्क्रीन खणी माण्हुनि जे साम्हूं ईंदासीं। किथे बि जिते ख़दशो हूंदो आहे न सिंधी मीडिया, उनजे अॻियां हिकिड़ो क्वेश्चन मार्क ईंदो आहे त उनखे असां ज़रूरु मिटाईंदासीं। अच्छा, सजाद सुहाग साहब पाण भाईजान पाण केतिरा होपफुल आहियो, केतिरो होप आहे? भाईजान चवंदा आहिनि त ऑलवेज होप फॉर द बेस्ट। यस। ऐं कुझु असांजा दोस्त प्रिपेयर फॉर द वर्स्ट बि हूंदो आहे पर मूंखे उमेदूं आहिनि छाकाणि त असांजा मक़सद ॾाढा चिटा आहिनि, नेक नियती आहे ऐं कुझु करणु चाहींदा आहियूं। मां कल्ह कंहिं दोस्त असांजे कंहिं पंहिंजे प्लेटफॉर्म ते लिखियो, उनजा सवाल पंहिंजी जाइ ते बिल्कुलु दुरुस्त हूंदा त काफ़ी अहिड़ियूं तंज़ीमूं ठहियूं जीअं सिर्फ़ु गवर्नमेंट खां पैसा त वरिता पर उहो डिलीवर केतिरे करे सघियूं ऐं उन ते कमेंट न करणु चाहींदुसि। सही सही। पर असां छा करणु चाहियूं था, असां इहो पंहिंजो विजन क्लियर रखूं। पहिरीं ॻाल्हि त को बि अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते सिंधी मीडिया जो असांजूं भेनरूं भाउर एतिरी तादाद में हिकु अम्ब्रेला जे हेठां गॾु थियनि, पंहिंजी इज़त खे, पंहिंजे भरम खे क़ाइमु रखंदे पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ ऐं हिन सोसाइटी खे सर्व करण जे लाइ कि अहिड़ो फेस, अहिड़ा प्रोग्राम्स, अहिड़ी सोच, अहिड़ी रिसर्च, अहिड़ो इंट्रोडक्शन दुनिया खे ॾियूं ताकि दुनिया खे ख़बर पवे त सिंधी मीडिया डिड ट्रिमेंडस जॉब। जी भाईजान, बिल्कुलु। पर हूअं तनक़ीद जिते थींदी आहे त उते हुनजो जवाब बि ॾिनो वेंदो आहे, पर मां तव्हांजो विज़न जेतिरो सम्झां पई त अवी कम जे ज़रिए उन्हनि खे जवाबु ॾियणु चाहियो पिया। एग्ज़ैक्टली। अच्छा भाईजान, मां इहो बि लास्ट में ज़रूरु पुछणु चाहींदमि त अव्हां जो ओवरऑल एक्सपीरियंस जेको मीडिया जो रहियो आहे उहो कीअं रहियो आहे?
एक्चुअली भाईजान मां 23 साल थिया आहिनि। मां स्टार्ट वरितो एज़ अ न्यूज़ कास्टर जे, वरी पोइ मॉडलिंग में आयमि, त वरी पोइ मार्केटिंग खे ॾिठोसीं, वरी प्रोडक्शन खे ॾिठोसीं, ड्रामा कयासीं, होस्टिंग कईसीं, कॉन्सर्ट जी होस्टिंग कईसीं, इवन डायरेक्शन कईसीं। त मीडिया जो ओवरऑल थोरो घणो एक्सपीरियंस 3-4 पासा मुंहिंजो रहियो आहे। उहो मार्केटिंग हुजे, उहो एडमिन हुजे, उहो प्रोडक्शन हुजे, उहो पाण स्क्रीन ते कमु कंदड़ हुजे, त ऐं इवन जेके असांजा डेस्क ते कमु कंदड़ आहिनि, या इवन जेको तव्हां ही प्रोग्राम कयो था भाईजान, इन जे पुठियां ॾिसो केतिरा असांजा दोस्त आहिनि जेके कैमरामैन आहिनि, जेके ऑडियो इंजीनियर्स आहिनि, जेके सेट डिज़ाइनर्स आहिनि, जेके प्रोड्यूसर्स आहिनि, उन्हनि जो अॼु ॾींहुं जेको प्लेटफॉर्म तव्हांखे नज़र न आयो हूंदो, छो? बिल्कुलु बिल्कुलु उहे बि त मीडिया जो हिसो आहिनि न भाईजान। असां चाहियूं था को अहिड़ो प्लेटफॉर्म जोड़ियूं जंहिंमें इहे सभु दोस्त बि शामिल हुजनि। असांजा सहाफ़ी भाउर आहिनि, उन्हनि जी पंहिंजूं तंज़ीमूं आहिनि, प्रेस क्लब्स आहिनि, असांजा ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि जूं पंहिंजूं यूनियन थियनि थियूं। पर हिन मीडिया में रही करे तव्हां मूंखे ॿुधायो त प्रेस क्लब जी मेंबरशिप तव्हांजे प्रोड्यूसर वटि न हूंदी, वेंदो चवंदा तव्हां प्रोडक्शन जा या एंटरटेनमेंट जा माण्हू आहियो, ऐं असांजो डेस्क वारो वेंदो त हुनखे पंहिंजे मीडिया जो कार्ड हूंदो, पर का अहिड़ी एसोसिएशन न हूंदी जिते हू वेही सघे, पंहिंजा आइडियाज़ शेयर करे सघे। त असांजो इन मीडिया फोरम जे तवसुस सां हिकिड़ो इहो बि हिकिड़ो मैसेज आहे ऐं हिकिड़ी सोच आहे त असां सभिनी जे ट्रेनिंग सेशन्स खे प्रॉपर तरीक़े सां खणी अचूं, ताकी सभई वेल इक्विप्ड थियनि, वेल ट्रेंड थियनि, उन्हनि वटि एक्सपोजर टिप्स बि हुजनि। दुनिया में ॾिसो भाईजान, तव्हां अदा फिदा वेठो आहे, हुनजो एक्सपीरियंस आहे, ओॾा वॾे वक़ूफ़ वारा दोस्त आहिनि असांजा। मूंखे ॿुधाइनि त कहिड़नि दोस्तनि खे ॿाहिरि इवन इस्लामाबाद ताईं ट्रेनिंग ॾिनी वई आहे, तमामु घटि, बिल्कुलु तमामु घटि। असांजो हिन में इहो बि हिकिड़ो मेजर आहे त असां पंहिंजनि दोस्तनि जा नंढा नंढा ग्रुप्स ठाहे, कॾहिं पार्लियामेंट विज़िट कईसीं, कॾहिं असां जुडिशियल अकेडमी कईसीं, कॾहिं थरकोल कईसीं, कॾहिं असां सेनेट में हलिया वियासीं, कॾहिं असां हिते जेके असांजा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, मैस कम्युनिकेशन जा आहिनि, उते या त लेक्चर वरितासीं या लेक्चर ॾिनासीं। त इन्हनि मैकेनिज़म खे अॻियां वधाइण लाइ सोच आहे त असां पंहिंजनि ईंदड़ दोस्तनि लाइ कमु कयूं। असां त 25 साल खनि ॾेई छॾिया आहिनि, पर तव्हां यंग स्लॉट आहियो, त ताहिरा खे अहिड़ो माहौल मिले त ताहिरा चे भाईजान सजाद असांजे लाइ, या दोस्त जेके बि असांजा शेयर आहे, एग्ज़ैक्टली भाईजान, इलाही ख़ुशी थी अॼु जे प्रोग्राम में अव्हां सां ॻाल्हाए, ऐं तव्हांजा विज़न्स ॿुधी करे, द मीडिया फॉर्म जो एक्चुअल जेको विज़न आहे उहो ॿुधी करे, ऐं इंशाअल्लाह इहा दुआ बि आहे त असां जेके बि उहे तमामु लिस्ट में कम आहिनि उहे बि ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघूं, सभु मिली करे सघूं। मां लास्ट में इहो ज़रूरु चवणु चाहींदमि, इफ़ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, ईअं चयो वेंदो आहे, पर भाईजान पर्सनली मां सम्झंदी आहियां इफ़ देयर इज़ अ विल देयर आर मल्टीपल डायमेंशनल वेज़, त पोइ उतां खां हिकिड़ा रस्ता निकिरंदा आहिनि, हिकिड़ियूं नहरियूं निकिरंदियूं आहिनि, हिकिड़ियूं नदियूं निकिरंदियूं आहिनि, जेके अव्हां खे पंहिंजी मंज़िल ताईं ज़रूरु पहुचाईंदियूं आहिनि। हिन मीडिया फोरम में जेका असांजी कमेटी आहे, जंहिंमें नाजिया मीर आहे, लैला निसार आहे, बाख आहे, सिकंदर बलोच आहे, नसीर गोपांग आहे, असगर सुमरो आहे, ज़ुहेब काका आहे, आमिर शाह आहे, इवन जेके तव्हां चहिरा पिरे आहे, संजा आहे, प्लस में सिंगर्स आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, पूरी हिकिड़ी टीम आहे, ताहिरा आहे, अज़मत आहे, मुर्तज़ा मजबूर आहे, असां अदा फिदा आहे, ही हर उन दोस्त जो फोरम आहे जेकी मीडिया ते कमु कंदा रहिया आहिनि। जी बिल्कुलु, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां, हिकिड़े मसरूफ़ स्कैजुअल मां असांखे टाइम ॾिनो, ऐं मां सम्झां थी द मीडिया फॉरम जी जेका डेफिनेशन आहे उहो असांजे तमामु आर्टिस्ट खे, तमामु जेके बि मीडिया सां रिलेटेड पर्सन आहिनि उन्हनि खे ज़रूरु सम्झ में अची वई हूंदी। लास्ट में तव्हांजो जेको मैसेज आहे उहो तमामु व्यूअर्स ताईं पहुचाइणु चाहींदासीं, छा चवणु चाहींदव? भाईजान, असां इहो ई आहे त ख़ासि तौर ते असांजा जेके मीडिया सां रिलेटेड दोस्त आहिनि, जेके सोशल मीडिया एक्टिविस्ट आहिनि, जेके कंहिं चैनल ते कमु कनि था, अख़बार में कमु कनि था, स्क्रीन ते या पेपर ते, पर उन खां अलावा जेके उन्हनि जे पोयां जेके दोस्त कमु कनि था, उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त प्लीज़ को प्लेटफॉर्म असां जोड़ियूं। आइडियाज़ जी ज़रूरत आहे, हिक ॿिए खे ॿुधूं, सम्झूं, ऐं हिक ॿिए जे मुख़्तलिफ़ हुजण जी इज़त बि कयूं। ऐं जेकॾहिं को सुठो आइडिया आहे त मोस्ट वेलकम। असां तमामु जल्द पंहिंजा नंबर शेयर कंदासीं, असां मेंबरशिप ओपन कंदासीं। फ़िलहाल असां स्टार्ट में सभिनी खे अकोमोडेट नथा करे सघूं, इन करे फ़िलहाल असां 70 माण्हुनि जो हिकिड़ो ग्रुप आहे जेको कमु करे पियो हिन में, त इनशा ताला उहो सभिनी जे लाइ कमु कंदो ऐं हिकिड़ो सुठो
प्लेटफॉर्म जोड़ींदासीं जिते तव्हां असां पाण सभु गॾु हूंदासीं। इन में असांजी सपोर्ट कयो, असांखे आइडियाज़ ॾियो ऐं तव्हां असांजी पंहिंजे लाइ सपोर्ट कंदा। असांखे ज़ाती लाइ वेरी ट्रांसपेरेंट हूंदो, हिकु हिकु रुपयो, हिकु हिकु मक़सदु, हिकु हिकु जेका बि शइ हूंदी उहा 100% ट्रांसपेरेंट हूंदी। इन ॻाल्हि जो यकीनन असां सभिनी खे यकीन हुजणु खपे त ही उहो फोरम हूंदो जंहिंमें हिकु हिकु रुपए खे चङी तरह डील कयो वेंदो पंहिंजे ॿारनि लाइ, सिहत लाइ, ट्रेनिक्स जे लाइ, मीडिया जे दोस्तनि जे लाइ। इंशाल्लाह जी, इंशाल्लाह भाईजान, थैंक यू सो मच वंस अगेन, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढो सुठो लॻो तव्हांखे अॼु जे प्रोग्राम में शामिलु कंदे। ऐं वरी बि मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त उहे तमामु आर्टिस्ट जेके हिन वक़्तु घरनि में मौजूदु आहिनि, जिते जिते तव्हां असांखे ॾिसो पिया ऐं ॿुधो पिया त हीउ प्लेटफॉर्म सभिनीनि जो आहे, बट डेफिनेटली कुझु कम जेको आहे उहे वक़्तु जे हिसाब सां थियण ई सुठा लॻंदा आहिनि। जेकॾहिं उनजो वक़्तु न हूंदो आहे त उहे कम ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ उन फॉर्म में असांजे साम्हूं कोन ईंदा। त हीउ प्लेटफॉर्म अव्हांजो आहे, असां सभिनीनि जो ही प्लेटफॉर्म आहे, तमामु मीडिया सां रिलेटेड जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जो ही प्लेटफॉर्म आहे। पाण सभु मिली करे कुझु सुठो करण जी कोशिशि कंदासीं। पर सजाद भाईजान जी मां इहा ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि, नाज़िया मीर जी तव्हां ॻाल्हि कई त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे लाइ कमु कंदा आहिनि ऐं पंहिंजे लाइ करणु बि घुरिजे, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ हर कंहिंजो राइट हूंदो आहे त तव्हां अॻियां वधो, पर ॿियनि जे लाइ कमु करणु ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु करणु, जिते तव्हां कमु कयो आहे उन्हनि ई माण्हुनि जे लाइ कमु करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सो स्टार्टिंग में बि चयमि त इनिशिएटिव वठणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। अव्हांखे असां जेको आहे सो सलाम पेश कयूं था सुबुह विराण प्रोग्राम जे हिन मंच तां त तव्हां एतिरो सुठो हिकिड़ो क़दम वरितो आहे। असां सभु अव्हां सां गॾु आहियूं, इनशाला कुझु बहितरी ज़रूरु पाण गॾु मिली करे आणींदासीं। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सबीन जावेद साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि, द टैलेंट ऑफ पाकिस्तान। सो जॾहिं पाकिस्तान जो टैलेंट जी ॻाल्हि कजे थी और जॾहिं सबीन जी ॻाल्हि कजे थी त पोइ टैलेंट युक्त पाकिस्तान जो नालो ज़रूरु ईंदो आहे। ऐं सबीन जो कमु ॾाढो सुठो आहे, सोशल एक्टिविस्ट आहे। पाण जनाब फ़िदा हुसैन शाह साहिबु मौजूदु आहिनि ऐं फ़िदा हुसैन शाह साहिब जो कमु अव्हां खां ई असां खां ढकियल छुपियल कोन आहे। पाण माशाअल्लाह सां ॾाढो सुठो कमु कयो अथनि। सजाद सुहाग साहिबु बार बार तव्हांजो नालो बि वठनि पिया, तव्हांखे माशाअल्लाह हर माण्हू सुञाणे थो, सिंध जो कहिड़ो पर्सन आहे जेको तव्हांखे कोन थो सुञाणे। अव्हां जेतिरनि माण्हुनि सां मिलिया आहियो, पंहिंजो तमामु फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं, स्क्रीन जी ॻाल्हि कयूं, रेडियो जी ॻाल्हि कयूं, अव्हां छा सिखियो आहे ऐं तव्हां सिंधी आर्टिस्ट खे कीअं ॾिठो आहे? आर्टिस्ट बिज़ाते ख़ुदि ॾाढो नफ़ीस ऐं ॾाढो मुंझाईंदड़ बि हूंदो आहे। रूई बानूअ खे आउं ॾिसंदो हुउसि ऐं ख़ालिदा रियासत खे बेल बॉटम में सिगरेट पीअंदे, ऐं पर जेॾीमहिल उहे स्क्रीन ते ईंदियूं हुयूं त तव्हां ॾिसो छा हुननि जो चार्म हूंदो। ऐं बेगम ख़ुर्शीद मिर्ज़ा खे मूं ॾिठो, उन सां कचहरियूं कयूं, अफशा सीरियल जे सेट ते। रोशन आरा बेगम खे मूं ॾिठो, उन सां ॻाल्हायो, हालांकि तॾहिं हू नंढिड़ो हुउसि सफ़ा, पर अहिड़नि माण्हुनि सां मिली अव्हांखे जेको उत्साह वधंदो आहे ऐं अवी शख़्सी लिहाज़ खां जिते जिते टुटियल हूंदा आहियो उते जुड़िजी पवंदा आहियो। ऐं अहिड़नि माण्हुनि, अहिड़नि फ़नकारनि, अहिड़नि आर्टिस्टनि ऐं लीजेंड्स खे ॾिसंदे उन्हनि जे फ़हम मां, उन्हनि जे इदराक मां माण्हू घणो कुझु सिखे थो, जेको मुंहिंजे ख़्याल में सजाद सुहाग जी महिरबानी आहे। उन ॾाढो भाईंदो आहे ऐं इहे जेके दग आहिनि न, इहे ई सुठा दग आहिनि जिन ते हली असांजो एंकर, असांजो डायरेक्टर, असांजो एक्टर, असांजो मूसीक़ार, असांजो शाइर, असांजो लेखक सिक्योर ज़िंदगी गुज़ारे सघनि था हिन दौर में। बिल्कुलु। ऐं मुंहिंजे ख़्याल में त
फिदा साहब वो चवंदा आहियूं न त पाण गवर्नमेंट जॉब जे पोयां बि इंसान तॾहिं भॼंदो आहे छो त हुनजे पोयां हिकिड़ी सिक्योरिटी हूंदी आहे। तव्हां जॾहिं ऑफिशियली रिटायरमेंट जॾहिं तव्हां एक्सेप्ट कंदा वठंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त सां इंसानु वेहंदो बि आहे त तव्हांखे ख़बर हूंदी आहे त मां सिक्योर आहियां। पर असांजा ही जेके प्लेटफॉर्म जिथे जिथे बि जेको बि मीडिया सां रिलेटेड माण्हू मौजूदु आहे उनखे का सिक्योरिटी न हूंदी आहे। उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त जॾहिं मतिलबु किथे बि मां थोरो रेस्ट करण जे लाइ वेहां या ज़िंदगी जा उहे लम्हा जॾहिं अचनि त सिक्योरिटी छा उनखे को उन तरह जो न हूंदो आहे न। त हिन तरह जो जॾहिं तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि सजाद सुहाग साहिब जिन जूं उन ते छा चवणु चाहींदव? इहे जेके प्लेटफॉर्म्स जुड़नि था इन तरह जा। बिल्कुलु मूंखे जीअं हाणे शोबिस ते लिखंदे मूंखे को फ़ाइदो कोन्हे पर मूंखे इहा ख़बर आहे त कंहिं न कंहिं हंध ते ऐं कंहिं न कंहिं माण्हूअ खे एजुकेट करियां थो ऐं जेकॾहिं बि मस्बत ॻाल्हि सोशल मीडिया ते बि रखो था त यू विल गेट ओवरवेलमिंग रिस्पॉन्स। ऐं मूं शुरूअ खां वठी जॾहिं खां आउं लिखंदो हुउसि या रेडियो ते प्रोग्राम कंदो हुउसि वरी टीवी त इहा ॻाल्हि नुक़्ते में रही त पंहिंजे माण्हुनि सां मुखातिबु थियणो आहे उन्हनि लाइ कमु करिणो आहे ऐं उन्हनि खे ई उहा शइ कन्वर्ट करणी आहे जंहिंमें उन्हनि जी जेका एस्थेटिक्स जी जेका सतह आहे जमालियात जी उहा बुलंद थिए। बिल्कुलु बिल्कुलु हा मसलन जीजी ज़रीना बलोच जेॾी महिल लाॾो ॻाईंदी आहे हुई त जीजीअ जा लाॾा अञा जीअरा आहिनि त आम माण्हू जेको ॻोठ जो आम माण्हू या आम माई या जंहिंजो पुटु जवान आहे त उहा बेख्तियार हथ फेराईंदी। हाणे इहा जेका रमज़ आहे न इहा इंसान खे अंदरां निखारे थी। ऐं मूं जेके माण्हू ॾिठा जिन माण्हुनि सां इंटरव्यूज़ कया जिन माण्हुनि ते लिखियो उन्हनि में का ख़ुदि अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं जो अवी उन्हनि खे पोर्ट्रे करण महिल ॾाढा सेंशुअस क़िस्म जूं शयूं लिखण ते मजबूर थियो वेंदा हुआ। मतिलबु जेकॾहिं ग़ज़ल सिद्दीक़ ते मूं लिखियो हूंदो या रुई बानूअ ते या ख़ालिदा रियासत ते या आपा उज़मा गिलानीअ ते हाणे इहे अहिड़ा या आदि सकीना समूह ते त ॾिसो इहे माण्हू जॾहिं बि आया असांखे मुतासिर करे विया। कर्ज़े जान में छा था भाइयो गज़बनाक ॾाॾीअ जे रोल में सकीना समूह ऐं उहे जेका फिल्म ठाही उहा बि ॾिसो त उन में सॼो जेका स्नैरियो आहे ज़िंदगीअ जो उनजो तत्व मौजूदु आहे। त इहे शयूं सकीना समूह बहितरीनु डायरेक्टर आहे उनखे ख़बर आहे लाइटिंग छा थींदी आहे उनखे ख़बर आहे त वॾा लीजेंड्स जेके हूंदा आहिनि से कीअं परफॉर्म कंदा आहिनि उन्हनि जो वहिंवार कहिड़ो हूंदो आहे। वहिंवार जी अख वां वटि। अच्छा फिदा हुसैन शाह साहब लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि वेलकम चऊं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी अनवर खालिद तुमरो सेवन शरीफ जी भानवर के भली कार था मुझे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेराण में भानवर कीअं आयो ठीक आयो खुश आयो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी काफी ॾींहनि खां पोइ वरी अॼु तव्हां माशाल्लाह आया हो। अदी ॻाल्हि आहे जो इहो फिदा हुसैन शाह साहब जो मां हींअर ॾिठो टीवी हाणी कोर्ट मां फ्री थी ऑन कई हुई त ॾाढे वक़्त खां पोइ मूंखे पुराणी यादि अची वई जॾहिं असांजी शोबिज़ या कालम लिखंदो काविश में संडे मैगज़ीन में फिदा हुसैन शाह साहब। ॿी वरी हींअर सजाद साहब हली वियो पर मां ॿुधी न सघियुसि पर मीडिया फोरम जे हवाले सां हली पई ॻाल्हि त मां इहा पई ॻाल्हि कई त इहा काफ़ी वक़्त खां मुंहिंजे ज़हन में हुई त जीअं हिकिड़ी गैदरिंग्स थींदियूं आहिनि हिकिड़े क़िस्म जूं त कंहिंखे फिनांशियली सपोर्ट करणी आहे या जेके मीडिया जा कुझु दोस्त असांजा डिसार्ट थी करे पोइ हिते हलिया विया आहिनि ऐं उन्हनि खे सपोर्ट करणी आहे। ॿी अॼु वॾे वॾी ॻाल्हि इहा आहे त कुझु वक़्तु पहिरें मां शाह साहब खे ब्रोकेस्ट कंदुसि भाउ सजाद साहब खे जेको मीडिया फोरम ते तव्हां हिकिड़ो खणी अचो। कुझु वक़्तु पहिरें मां ऑस्ट्रेलिया जे कंहिं स्टेट में वेठो जॾहिं असांजे सिंधी इशूज़ ते हलिया केनालनि वारो
त हुननि खे जॾहिं मां रिप्रेज़ेंट पे कयो, कुझु पंजाब जा दोस्त हुआ, कुझु KPK जा हुआ, त हुननि खे जॾहिं मां रिप्रेज़ेंट पे कयो त भाउ असांजो मुंहं जो दड़ो भाई हे भाई हुन जो ठीकु आहे। जॾहिं जो ओचितो चैनल आयासीं त पंहिंजा जेके सिंधी 2-3 त उन ते ॾिसो ड्रामा जो कल्चर जेको पियो हले, लठ कुहाड़ी, ठीकु आहे, त हू हैरान रहिजी आहे। जेको मां परसेप्शन हर माण्हू खे ख़बर आहे, पोइ वरी हुननि खे त मां मोटिवेट करण लाइ चयो त हीअ असांजो कल्चर आहे। वरी कुदरती छा थियो त उते PTV नेशनल पियो हलियो, हिकिड़े पुराणे दौर जो ड्रामो पियो हलियो PTV जो। मां चयो ॾिसो हीअ बि असांजो अथव, हीअ बि सिनेरियो आहे, हीअ बि सिनेरियो आहे। त इहो जेको मीडिया जेको तव्हांजो सजा साहब आहे भाई, पुराणो माण्हू आहे, इहो वॾो महिनती, तव्हां जहिड़ा जेके यंग टैलेंटेड आहिनि, शाह साहब वारा आहिनि, ऐं इन में वॾे वॾो असांजो सिंधी अथव छोकिरो फहद मुस्तफ़ा तुनियो, इन जो वालिद साहब हो सलाहुद्दीन तुनियो साहब। अहिड़ी टीम आहे जीअं अॼुकल्ह असांजो हम TV वारनि सुठे में सुठो अॼु सुल्ताना मैडम जेको असांजे फारूक रिंद साहब खे ऐं इन्हनि खे जेको वॾे में वॾो रिप्रेज़ेंट कयो आहे, त मां बि चवां त तव्हां वटि बि जीअं अॼुकल्ह असां वटि प्रोग्राम हलंदा आहिनि, इंडियन आइडियल ॾिसो या सिंध जा अहिड़ा नओं टैलेंट खणी अचिबो आहे। जीअं तव्हां ॻाइण जे हवाले सां, एक्टिंग जे हवाले सां, अॻु में तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त कंहिं दौर में लाहौर में अॼु ताईं हाणे त ख़बर न आहे, कंहिं दौर में जॾहिं पुराणा ड्रामा असांजा हूंदा हुआ, जंगल दीवारें अब्दुल कादिर जुणे जे साहब वारनि जा, नूरुल हुदा शाह मैडम वारनि जा, या वारिस ड्रामो, त उन जे बावजूदि तव्हां लाहौर जा थिएटर्स, जॾहिं मां हिस्ट्री पढ़ंदो आहियां, मुंहिंजो वालिद साहब ॿुधाईंदो त लाहौर जा थिएटर्स जेके हूंदा हुआ, स्टेज ड्रामा खचा खच भरिया पिया हूंदा। PTV ते ड्रामा ईंदा त रोड रस्ता त वीरान थी वेंदा, पर स्टेज ते बि एॾो हिकिड़ो हूंदो। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं तव्हां पंहिंजी जेका राय ॾिनी, ॾाढी सुठी तव्हां राय ॾिनी। पर द मीडिया फॉरम जो जेको मक़सदु आहे उहो हर आर्टिस्ट खे फाइनेंशियली, ॾिसो हर माण्हू खे किथे न किथे ज़रूरत हूंदी आहे, पर छो न इंसानु एतिरो ख़ुदि मुख़्तियार हुजे जो तव्हां पंहिंजी सिक्योरिटी जे बारे में, जॾहिं तव्हां कमु करे रहिया आहियो यंग एज में, त तव्हां पंहिंजी सिक्योरिटी जे बारे में सोचो ऐं उन जे लाइ कमु कंदा हलो, त जॾहिं लाइफ में उहो स्टेज साम्हूं अचे त तव्हांखे हीअं हथु अॻियां न करिणो पवे कंहिंजे, छो त हिकिड़ी सेल्फ रिस्पेक्ट हूंदी आहे इंसान जी, उहा सेल्फ रिस्पेक्ट किथे डैमेज न थिए। द मीडिया फॉर्म जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे जेको इंतिहाई ज़रूरी आहे, ऐं इन ॻाल्हि खे पाण सभिनीनि खे सम्झणो पवंदो त ज़िंदगी खे अॻियां वधाइण जे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त यंग एज में तव्हां एतिरो सुठो कमु कयो जो तव्हां अॻियां पंहिंजी प्राइवेसी, पंहिंजी सिक्योरिटी जे बारे में ज़रूरु सोचंदा हलो। जी फिदा हुसैन शाह साहब, जॾहिं ॻाल्हि कजे थी आर्टिस्ट जी, जॾहिं ॻाल्हि कजे थी ड्रामा राइटर जी, आर्ट जे हर उन माण्हूअ जी जेको उन आर्ट सां जुड़ियल आहे, उन जे लाइ सेल्फ रिस्पेक्ट केतिरी अहम आहे। ॾिसो हर माण्हू जे लाइ, ऐं आर्टिस्ट त ॾाढो सेंसिटिव हूंदो आहे। जी इन जो जवाबु ज़रूरु वठंदमि, पर लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि शामिलु कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भलीकार चऊं था, वेलकम चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नालो ॿुधाईंदव, किथां खां ॻाल्हायो पिया, ऐं पंहिंजो नालो बि ॿुधायो। जी जी, अदा खे भलीकार चऊं था, छा चवणु चाहींदव? इहो फिदा हुसैन सां जेको शोबिज़ सां वाबस्तो हलंदो, हुनमें इबरत मैगज़ीन में हिकिड़ो हूंदो बॉम्बे इंक्वायरी, उनजो मेज़बान इहो साॻियो आहे या ॿियो आहे? जी जी, बिल्कुलु बिल्कुलु साॻिया ई आहिनि। छा चवणु चाहींदव तव्हां? हा, बसि ईअं पुछियमि त मुंहिंजो साईं खां थोरो ॻाल्हाइणो हुयो। जी जी, ॿुधनि पिया तव्हांजो आवाज़ु, तव्हां ॻाल्हाए सघो था। जी बा, बिस्मिल्लाह। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी कुर्ब। साईं कहिड़ा लोग चयो, मज़े में सब खैर? अल्लाह जा एहसान है। ऐं साॻियो आहे साईं। अच्छा, माशाल्लाह साईं, तव्हां काफ़ी पोड़ा थी आयो हाणे। हा साईं, हाणे ज़रूरु वक़्तु गुज़रियो आहे, 59 साल थी वई आहे उमिरि। 95-96 में ईंदो इबरत मैगज़ीन रिसालो, हुन में तव्हांजो हलंदो जो सिलसिलो बॉम्बे इंक्वायरी। जी जी, थैंक यू आहे या तव्हांखे उन में असां जेको तव्हांजे पढ़ंदा हुयासीं। जी जी, महिरबानी, लख कुर्ब। थैंक यू अदा, थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। सो चवंदा आहिनि त कुझु चेहरा ऐं उन्हनि माण्हुनि जो वरी कमु जॾहिं सुठो हूंदो आहे त पोइ माण्हू ईअं ई यादि कंदा आहिनि। तव्हांखे एतिरी मोट मिलंदी आहे माण्हुनि जे विच में, ईअं ई माण्हू तव्हांखे यादि कंदा आहिनि। माशाल्लाह सां तव्हां इलाही लकी आहियो। मूंखे पंहिंजी जेका सचाई असां काग़ज़ ते स्क्रीन ते अर्पी आहे, हाणे उहा मोट मिले थी। ऐं शादियुनि में, मुख़्तलिफ़ फंक्शननि में माण्हू जंहिं हुबकार सां मिलंदा आहिनि, कुर्ब सां मिलंदा आहिनि, उन मां महसूसु थींदो आहे त असांजी महिनत अजाई कान वई आहे। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकिड़ो
माण्हू हेॾो लॉन्ग जर्नी आहे ऐं उन लॉन्ग जर्नीअ में जेकॾहिं उनखे मोट मिले थी पंहिंजे मारूड़नि ऐं जंगीड़नि वटां त उहा ॾाढी ज़बरदस्त थिए थी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कलम जो पोरियो अहिड़ो पोरियो आहे जेको इंसान जी समूरी शख़्सियत खे बदिलाए थो। बिल्कुलु। उन खां पोइ टीवी रेडियो असांखे ॻाल्हाइण जी पिच सेखारी त ऑन द स्पॉट हाउ कैन यू रिएक्ट। ऐं ज़ेड बुखारी ऐं महमद अली ऐं मुस्तफ़ा कुरैशी साईं सालिम अहमद शाह जे हुनर मां वापराईंदे असां उहे सभु शयूं सिखियूं। बहितरीनु, तमामु सुठो। तव्हांजो एक्सपीरियंस छा ई ॻाल्हि कजे तव्हांजे एक्सपीरियंस जी ऐं माण्हुनि जी वरी मोट त यकीनन इहा ई ज़िंदगी जो जेको हूंदो आहे न समर हूंदो आहे, फल हूंदो आहे त माण्हू इन तरह यादि कनि। सभिनि जॾहिं कमु कयूं था त या उन एज में पाण मौजूदु हूंदा आहियूं जंहिं एज में सिर्फ़ु स्ट्रगल हूंदी आहे ऐं वरी लॉन्ग टर्म जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं को बि कमु वठी हलूं था उन में बि डेफिनेटली तव्हांजी महिनत खपे थी, तव्हांजी जुस्तजू खपे थी, हिम्मत खपे थी, हौसलो खपे थो। सभिन आपने कभी सोचा है कि इतना काम करके फिर लास्ट में मेरी सिक्योरिटी कहाँ है, मुझे क्या मिलेगा? एक होता है ना कहीं सबकॉन्शियसली माइंड में होता है। एग्जैक्टली जी। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है हाँ जी, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। कभी मेरे दिल में ख्याल आता है कि ये क्या हो रहा है और क्यों हो रहा है और मैं क्यों कर रही हूँ, किस डायरेक्शन में जा रही हूँ। लेकिन ये कभी कभी ही होता है। मेरे ख्याल में जो लोग कहते हैं, अक्सर एक कोटेशन भी है, जो हाथ अक्सर गुलाब बांटा करते हैं तो कुछ ज़ख्म उनके हाथों में आ जाया करते हैं। बिल्कुल। तो जब आप एक मिशन बना लेते हैं, एक विजन बना लेते हैं कि आपने लोगों के लिए काम करना है, तो फिर ये सवाल कम ही आता है आपकी लाइफ में। आप फिर सेल्फलेस होके काम करते हैं क्योंकि आपके सामने एक विजन होता है कि मुझे काम करना है। हाँ जी। आपके पास होता है। तो जब आप विजन पे काम कर रहे होते हैं ना, तो फिर ये सवाल कम ही आता है। लेकिन जब आप मुफादात पे काम कर रहे होते हैं, जब सिर्फ आप चाहते हैं कि यार मैं अपने लिए काम करूं, कि मैं मैं इंडिविजुअली एक मेरा ये इमेज है और मैंने इस पे अपने आप को ही ग्रूम करना है, अपने आप को ही मैंने जो है वो अपनी डेवलपमेंट पे काम करना है, तो फिर तो आप मुझे नहीं लगता कि फिर आपके पास इतना टाइम बचता है कि आप लोगों को भी सपोर्ट करें। तो मेरा तो टैलेंट ऑफ पाकिस्तान का मैंने पहले भी कई दफ़ा मैं इस प्लेटफॉर्म पर आई हूँ और मैंने बताया भी है, क्लियर भी किया है कि मैंने टैलेंट ऑफ पाकिस्तान इसलिए बनाया था कि जो लोग आगे बढ़ना चाहते हैं, हमारी जो बहुत सीनियोरिटी है, तो जो ऊपर बैठे लोग होते हैं वो इतनी आसानी से जूनियर्स को स्पेस नहीं देते हैं। अगर वो कुछ अच्छा भी कर रहा होता है तो क्वेश्चन मार्क आता है। तो हम चाहते हैं कि हमारे जूनियर्स भी आगे बढ़े ना, तो उसके लिए टैलेंट ऑफ पाकिस्तान मैंने बनाया था। बिल्कुल। कि जो चीज़ें मैंने फेस की हैं या जो चीज़ मैं फेस कर रही हूँ, मेरे जो जूनियर्स हैं वो फिर मेरे लिए ये ना कहें जो मैंने आज बात की, वो मेरे लिए ना कहें कि नहीं सबीन जावेद काम कर रही है, बहुत खूबसूरत, शी इज़ वेरी सपोर्टिव, शी इज़ वेरी टैलेंटेड। वो सिर्फ अपने लिए नहीं, वो लोगों को भी सपोर्ट करती है। जैसे मैंने कहा कि मैं अगर यहाँ बैठी हूँ तो इसलिए नहीं, मैं चाहूँगी कि 2 दिन बाद मेरा जूनियर भी यहाँ बैठे, उसके बाद जो मेरे दूसरे टीम मेंबर्स हैं वो भी यहाँ पर आए। तो हर एक को अपनी लाइफ जीने का हक है। बिल्कुल, हर एक को लाइफ जीने का। और मुझे मैं एक मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग कि मुझे इस अपने वर्किंग को, अपने प्लेटफॉर्म को ये सोर्स ऑफ अर्निंग नहीं बनाना था, इसीलिए मैं इसमें कंफर्टेबल हूँ। जब आप सोचते हैं कि नहीं यार मुझसे इसमें सिर्फ अर्निंग करनी है, पैसा कमाना है, तो फिर आप अपने लिए काम करेंगे, आप नहीं कर सकेंगे। सोर्स ऑफ अर्निंग है मेरा, बिल्कुल डेफिनेटली, उसके बगैर यू कांट डू सर्वाइव ऑन सोसाइटी। मेरे पास है, लेकिन मैंने इसको नहीं बनाया था, तो ये मैं इसमें कंफर्टेबल हूँ, बहुत कंफर्टेबल इन दिस सोसाइटी। आपने बिल्कुल ठीक कहा। जेकॾहिं है सोर्स ऑफ इनकम ना है, देखिए पॉजिटिविटी भी तो होती है ना। अब मैं एज ए लोग कह रहे हैं सोशल एक्टिविस्ट तो हैं, लेकिन सोशल एक्टिविस्ट का आपका दायरा मैं थोड़ा समझाना भी चाहूंगी। बहुत सारे लोग आके सोशल एक्टिविस्ट, आपको क्या लगता है कि सोशल एक्टिविस्ट जो है वो सिर्फ कैंप्स लगा रहा होता है, वो लोगों को खाने राशन थैले बांट रहा होता है? नो, उसकी अपनी भी लाइफ होती है। वी आर एजुकेटेड, उसके अपने भी चैलेंजेस होते हैं। अपने भी चैलेंजेस होते हैं। मैंने जो है वो एजुकेशन पे भी काम किया। सोशल एक्टिविस्ट का मतलब होता है समाजी रहनुमा, यानी कि वो जुगनू जो आपको अंधेरे में रोशनी करता है, आपको फैसिलिटेट करता है, लेकिन उसकी अपनी कोई सैलरी नहीं होती है।
वी आर नॉट गेटिंग सैलरी विद एनीवन। हम तो उल्टा दे रहे होते हैं लोगों को, उन पर लगा रहे होते हैं। तो जब हम ये काम कर रहे हो तो डेफिनेटली हमें मीडिया भी अप्रोच कर रहा होता है, चाहे वो इलेक्ट्रॉनिक मीडिया है, चाहे वो रेडियो पाकिस्तान है, चाहे वो प्रेस मीडिया है, चाहे वो जर्नलिस्ट है। तो काफ़ी सारे शोबों से हम जो है ना कहीं इंगेज्ड होते हैं। ठीक है, ये जैसे कि एक हाथ इसमें 5 फिंगर्स हैं, इसी तरह से एक सोशल एक्टिविस्ट होता है, वो कनेक्टेड मीडिया से भी होता है, वो कनेक्टेड जो है वो बहुत सारी, चाहे वो एजुकेशन का इदारा है, चाहे वो हेल्थ का इदारा है, उससे भी होता है, वो वहाँ से जो है वो प्रेस से भी कनेक्टेड होता है, जिसमें जर्नलिस्ट आ जाते हैं, हमारे जो है वो तमाम अखबारात आ जाते हैं। चौथा जो उसका जो मेन एक कंटेंट होता है वो होता है एजुकेशन, कि आप जब लोगों को एजुकेट करें, अवेयर करें आते हैं ना, वो सिखाते भी हैं। बिल्कुल। तो सोशल एक्टिविटीज में यही भी पूछना चाहूंगी आपसे, अगर हम एजुकेशन की बात करते हैं, अवेयरनेस की बात करते हैं, कितनी जरूरी है इस वक्त भी, कितनी जरूरत है लोगों को अवेयर करने की? बहुत ज़रूरत है। मैं एक आई एम अ वेरी गुड ऑब्जर्वर, कि मैं जब बैठी होती हूँ तो बहुत सारी चीज़ों को नोटिस कर रही होती हूँ। तो ये होता है कि अभी भी हमें अवेयरनेस की 99% ज़रूरत है। लोगों को पता ही नहीं है उन्हें बोलना क्या है, बात क्या करनी है, पता ही नहीं है उन्होंने कहना क्या है, किस टॉपिक पे बात करनी है, आप किस चीज़ से क्या, मतलब आप 4 दफ़ा उन्हें क्लियर कर दें, 5वीं दफ़ा आप देखिएगा वो दोबारा आपसे वही सवाल करेंगे। तो इन्हें एजुकेशन की बहुत ज़रूरत है। और मैं जहाँ सोशल एक्टिविटीज़ कर रही होती हूँ, इसमें मेरे सेमिनार्स भी होते हैं, मेरे सेशंस भी होते हैं। इन सेमिनार, इन सेशंस के अंदर हम लोगों को मोटिवेट भी करते हैं, हम एजुकेट भी करते हैं, हम उन्हें बताते हैं कि व्हाट इज़ रॉन्ग एंड व्हाट इज़ राइट एंड व्हाट हैव टू डू फॉर देयर बेटरमेंट ऑफ योर फ्यूचर, कि आप किस तरह से सर्वाइव करेंगे। तो देखिए ना, हम कहीं ना कहीं उनके लिए गाइडलाइन का भी काम कर रहे होते हैं, वो उनको रास्ते भी दिखा रहे होते हैं। जैसे मैंने आपसे थोड़ी देर पहले इसी प्रोग्राम में डिस्कस किया था कि खुद से मुलाकात बहुत जरूरी है, खुद आगाही बहुत जरूरी है। तो जब तक खुद को, अच्छा मूंखे फिर आप लोगों को कैसे जज करेंगे? जी बिल्कुल, मूंखे इहा ॻाल्हि बि वाज़े सम्झ में एतिरी आई आहे त जॾहिं कंहिंखे बि अपॉर्चुनिटी मिलंदी आहे, को प्लेटफॉर्म मिलंदो आहे, को चांस मिलंदो आहे, को रस्तो मिलंदो आहे, त पोइ उतां खां ॿिया रस्ता ज़रूरु तव्हांखे साफ़ वाज़े नज़र ईंदा आहिनि। त पोइ उतां खां तव्हां सोचंदा आहियो त हाणे अॻियां मूंखे कीअं वधिणो आहे, अॻियां मूंखे पंहिंजो पाण खे केतिरो बिल्ड करिणो आहे, केतिरो अॻियां वधाइणो आहे, या मूंखे उन मंज़िल ते पहुची करे वरी ॿियनि जे लाइ कीअं कमु करिणो आहे। सो जिथे बि अपॉर्चुनिटी मिले थी तव्हांखे, लाइफ चवंदा आहिनि न त उहा लेमन्स जॾहिं थ्रो कंदी आहे त पोइ उन्हनि खे इग्नोर न कयो, उन्हनि खे तव्हां छॾे न ॾियो, तव्हां उन अपॉर्चुनिटी खे गेन कयो ऐं तव्हां जेको आहे सो कुझु न कुझु बहितरी जे लाइ कमु कंदा रहो, अॻियां वधंदा रहो। ज़रूरु ज़रूरु तव्हांजे लाइ मुश्किलातूं जेके आहिनि उहे ज़रूरु घटिजंदियूं, तव्हांजे लाइ आसानियूं ज़रूरु फराहम थींदियूं। सोसाइटी को पॉजिटिविटी की बहुत ज़रूरत है। तो मेरा यही था कि नहीं यार, हमें लोगों को माइंडसेट जो है ना वो पॉजिटिव करना है, कि बहुत आसानी से जब लोग काम करने आते हैं, थोड़े से चैलेंजेस के बाद या तो वो बैक टू पवेलियन हो जाते हैं, थक जाते हैं, चले काफी सारे रीजंस दे देते हैं। अच्छा सभिनी ही टॉपिक वो आहे जंहिंजे पाण जेतिरो ॻाल्हायूं घटि आहे, असां वटि वक़्त जूं घड़ियूं वधीक कोन आहिनि, टाइम असां वटि थोरो घटि आहे, शॉर्ट टाइम आहे हिन वक़्तु। सो लास्ट में मां तव्हां खां मैसेज वठणु चाहींदमि, सभिनी छा मैसेज हूंदो? मैसेज ऑफ द डे यही है कि किसी भी चीज़ को बर्डनाइज ना करें। लाइफ में बहुत सारे स्टैंड आते हैं, सिचुएशन जो है वो चेंज होती रहती है, हाँ चेंज होती, क्योंकि ये जो तब्दीली ये कायनात का निज़ाम है। ठीक है, इसी तरह से 4 मौसम होते हैं, ख़ज़ा के बाद बहार भी है, तो आपकी लाइफ में भी बहार ज़रूर आएगी। और चैलेंजेस जो आते हैं वो मैच्योर करने के लिए आते हैं, मैच्योर हों, और मैच्योर होने के बाद लेकिन घर नहीं बैठना है, बिल्कुल चैन बना के जूनियर्स का हाथ थामना है, जूनियर्स का हाथ थामना है। हो सकता है कि कोई ऐसा भी इंसान हो आपके सर्कल में जो बहुत ज़्यादा मतलब उसको डिसअपॉइंटेड है, लेकिन आपकी बात से उसको कोई ऐसा मोटिवेशन मिल जाए कि वो दोबारा ज़िंदगी की तरफ लौट आए। बेहतरीन, ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत सभिनि जो मैसेज। सभिनि थैंक यू सो मच फॉर योर टाइम। आपसे मैसेज, तव्हां खां मैसेज वठणु चाहींदासीं, छा मैसेज हूंदो तव्हांजो? मूंखे इहो ई चवणो आहे त पंहिंजे सिंध खे मज़बूत करियो, पंहिंजे नियाणियुनि खे मज़बूत करियो, तइलीम ॾेई, तरबियत ॾेई, ऐं 8 गिलास पाणीअ जा हिन गर्मीअ में रोज़ पीओ, ऐं ॾाणू ऐं फारवा जेकॾहिं पी सघो त उहे ज़रूरु पीओ, इहे तव्हांखे गर्मीअ में थधो रखंदा। बिल्कुलु। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद।
ॾाढो ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो वक़्तु ऐं असांखे हमेशह ॾींदा आहियो जॾहिं बि तव्हांखे इन्विटेशन ईंदो आहे त लबैक चई करे तव्हां असांजे हिन प्लेटफॉर्म ते हिन स्क्रीन जे थ्रू तमामु असांजे सिंध वासियुनि सां जिते जिते असांजे प्रोग्राम खे ॾिठो वेंदो आहे सभिनीनि सां तव्हां ॻंढिजी वेंदा आहियो ऐं तव्हांखे माण्हू ॾाढो ॿुधंदा आहिनि जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो काफ़ी सारियूं कॉल्स ईंदियूं आहिनि अवांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं बल्कि ॿिन्हिनि महिमाननि जे वक़्तु ॾियण जी आऊं थोराइती आहियां व्यूअर्स वक़्तु जो घणियूं वधीक इजाज़त न थी ॾियनि लास्ट में मां बि ईअं चवणु चाहींदमि त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं जॾहिं थोरो बि डाउन थी वेंदा आहियूं न त ईअं लॻंदो आहे त बिल्कुलु जेको आहे न स्ट्रेंथ कोन बची आहे पर उन खां पोइ असांजे लाइ घणा सारा रस्ता हूंदा आहिनि काफ़ी असांजी स्ट्रगल खां पोइ ई असांखे उहा जेको आहे न पंहिंजी उहा मंज़िल मिलंदी आहे थकिजणो न आहे ससीअ जो उहो पैगाम लतीफ़ सरकार जो उहो पैगाम सम्झणो आहे त ततीअ थधीअ काहे नाहे वेल वेहण जी सो का बि वेल वेहण जी न हूंदी आहे स्ट्रगल में ई इंसानु जेको आहे न पंहिंजी ज़िंदगी जी तमामु मक़सदनि ताईं पहुचंदो आहे व्यूअर्स मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त पंहिंजी दुआनि में रखंदो यादि अल्लाह निगहबान।